Hello, assalamu alaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Meer. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो भई? डेली बेसिस ते मां तव्हांखे आगाह कंदी रहंदी आहियां त कराची जे अंदरि तमामु घणा केसिस थी रहिया आहिनि चिकनगुनिया जा ऐं डेंगी जा। त मां तव्हांखे ॿुधायां त कराची जे अंदरि तक़रीबन जेके बि प्राइवेट ऐं गवर्नमेंट हॉस्पिटल्स आहिनि तक़रीबन फुल थी विया आहिनि। एतिरी हद ताईं केसिस था अचनि पिया डेली बेसिस ते चिकनगुनिया जा ऐं डेंगी जा, जो सिर्फ़ु मलीर मां असांखे रिपोर्ट मिली आहे त 2000 केसिस सिर्फ़ु मलीर मां आया आहिनि ऐं उन खां अलावा 2.5 लख केसिस सॼे सिंध में आहिनि। सो हीउ जेको मौसमु आहे, हींअर जेका गर्मी जी शिदत वधी रही आहे, मां त इहो पई सम्झां त हिन मौसम में मच्छर काॾे ग़ाइबु थी वेंदा आहिनि, मरी वेंदा आहिनि, पर सम्झ में कोन थो अचे एॾी शदीद गर्मी आहे, उन खां बावजूद बि ही मच्छर काॾां था अचनि पिया ऐं एॾा केसिस वधंदा था वञनि, एॾा केसिस वधंदा था वञनि पिया। हर ॿिए टे माण्हू खे चिकनगुनिया आहे, डेंगी आहे हींअर। हालांकि डेंगी चवंदा आहिनि त नवंबर डिसंबर जे मंथ में तव्हांखे जेको आहे चक पाईंदो आहे, छो त हिकिड़ो त उहो साफ़ु सुथरे पाणी ते वेहंदो आहे, एलीट क्लास आहे हुनजी, ऐं उन खां पोइ वरी जेको आहे हुनजो टाइम ई इहो आहे फजर ऐं मग़रिब। पर हींअर त कुझु सम्झ में कोन थो अचे त कहिड़े वक़्तु बि चक लॻे थो मच्छर जो ऐं माण्हुनि जी तबियत ख़राबु थी वञे, जिस्म में सूरु थी थो वञे, उल्टियूं थियूं थियनि पियूं, बुख़ार 103-104 खां मथे चढ़ी थो वञे पियो। इनखे पोइ तव्हांखे जीअं हॉस्पिटल वञिणो थो पए, जीअं तव्हांजी टेस्टूं थियूं थियनि पियूं, पोइ ख़बर पए थी त या त तव्हांखे चिकनगुनिया आहे या त वरी तव्हांखे डेंगी आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त जेके टेस्ट जा जेके किट्स आहिनि उहे बि हींअर शॉर्ट थी विया आहिनि, छो जो एतिरी तादाद में केसिस अची रहिया आहिनि। सो बराए महिरबानी इन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्रिकॉशन्स इहे ई आहिनि त तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो, घरनि में स्प्रेस कयो, जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था मास्क लाज़मी पायो, सैनिटाइज़र्स यूज़ कयो ऐं उन खां अलावा SOPs जो बि थोरो घणो ख़्यालु रखो। ऐं जिते गंदगी आहे, तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे आउटडोर विहिणो आहे, काॾे वञो था त लोशन्स मिलनि था, स्प्रेस मिलनि थियूं, कहिड़ियूं क्रीम्स अची वियूं आहिनि मच्छरनि जे लाइ, त तव्हां उहे एहतियाती तदाबीर त यूज़ करे सघो था, पाण सां गॾु उहे शयूं रखी सघो था। ऐं इहा ई हिकिड़ी ताक़ीद कई वेंदी आहे त ॿाहिरि निकिरो था त वधि में वधि थोरो मोटो कपिड़ो ऐं फुल ॿाहूं पायो त मच्छर खे जीअं चक पाइण में थोरी मुश्किल थिए ऐं तव्हांजो पंहिंजो बचाव आहे हिन में। सो अलाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। ॾाढा मतिलबु केसिस थी विया आहिनि, सो इन जे करे कोशिशि कयो हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं पंहिंजे घर में लाज़मी मच्छरनि जी स्प्रे कयो। अच्छा, अॼु जेको आहे अदाकार इस्माइल शाह जी 23वीं वरसी बि आहे। बुनियादी तौर ते इस्माइल शाह जो तालुक़ु पशीन बलूचिस्तान सां हो। इस्माइल शाह TV ऐं फिल्म जो बहितरीनु अदाकार हो ऐं हिन खे पहिरियां रक़ास फिल्मी हीरो हुअण जो एज़ाज़ु पिणु हासिलु हो। हिन पंहिंजे करियर जो बाक़ाइदा आगाज़ PTV जे ड्रामनि खां कयो ऐं हिन जी मक़बूल ड्रामनि मां शाहीन, जंगल ऐं हज़ारो रास्ते शामिलु आहे। हिन खां पोइ इस्माइल शाह फिल्मुनि तरफ़ रुख़ कयो ऐं हिन जी पहिरीं फिल्म बाग़ी क़ैदी हुई, जेका सुपरहिट फिल्म हुई। अदाकार इस्माइल तक़रीबन 75 फिल्मुनि में कमु कयो, जिन मां 19 उर्दू, 28 पंजाबी ऐं 19 जेके आहिनि डबल विज़न ऐं 9 पश्तो फिल्मूं शामिलु आहिनि, जंहिंमें कामयाब फिल्मुनि में नाचे नागिन, लव इन नेपाल, लेडी स्मगलर, तोहफ़ा, हिफ़ाज़त ऐं काले चोर संदसि कामयाब फिल्मुनि में आहिनि। अच्छा, इस्माइल शाह 29 अक्टूबर 1992 ते क्वेटा में दिलि जे दौरे पवण सबबि दम धणीअ हवाले कयो ऐं अॼु उन्हनि जी वरसी आहे, 23वीं वरसी आहे। सो अॼु जेको आहे बसि असां इहा ई दुआ कंदासीं, 32वीं वरसी आहे सॉरी, त असां इहा ई दुआ कंदासीं त अलाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत करे ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद करे। उन खां अलावा अॼु वर्ल्ड स्ट्रोक डे आहे ऐं अच्छा, काफ़ी मिथ्स असांखे ॿुधण में ईंदा आहिनि इन हवाले सां त ख़ुदा न ख़ास्ता जेके कंहिंखे फॉलिज थी थो वञे त तव्हां जेको आहे उनखे ॿुधायो न कंहिंखे, या जेकॾहिं ॿुधायो था त 40 ॾींहंनि ताईं जेको आहे तव्हां उनखे ॿाहिरि न कढो। ऐं मतिलबु अगरि कंहिं पीर मुर्शिद खे या कंहिंखे बि तव्हां ॿुधाईंदव, हकीम खे ॿुधाईंदव, हो तव्हांखे इहो ई चवंदा त भई हिनखे कबूतर केरु खाराईंदो आहे, मतिलबु या अजीब हिकिड़ी ॻाल्हियूं आहिनि। ऐं वरी तव्हां उनखे वेंझारियो न, उन्हनि खे गरम करे रखो, मतिलबु इहे जेके मिथ्स हूंदा आहिनि इन्हनि मां ॿाहिरि निकिरी अचो। इहे ॾाढियूं अजीब ॻाल्हियूं आहिनि। असां हिकिड़े अहिड़े दौर में, जदीद दौर में रहूं था त जिते इन्हनि शयुनि जी का बि हैसियत कोन्हे का।
त जॾहिं बि ख़ुदा न ख़्वास्ता तव्हांजी तबियत ख़राबु थिए थी ऐं तव्हांखे कुझु अहिड़ो महसूसु थिए थो, तव्हांजे घर भातियुनि खे तव्हांजे अंदरि अहिड़ी का शइ महसूसु थिए थी, त इमीडिएटली तव्हां हॉस्पिटल पहुचो, डॉक्टर्स वेठा आहिनि, तव्हांजो मुआइनो कंदा, इमीडिएट ट्रीटमेंट बि स्टार्ट थी वेंदी तव्हांजी। सभिनि खां पहिरियां त तव्हांखे पंहिंजे ब्लड प्रेशर खे कंट्रोल करिणो आहे, तव्हांखे पंहिंजे शुगर खे कंट्रोल करिणो आहे, उन खां अलावा तव्हांखे पंहिंजो कोलेस्ट्रॉल इन ते तमामु घणो ध्यानु ॾियणो आहे। त इहे जब शयूं तव्हांजी सही हूंदियूं त इनशाअल्लाह अल्लाह बहितर कंदो, तव्हांजी तबियत ख़राबु कोन थींदी। ऐं ब्लड जॾहिं क्लॉट थी वेंदो आहे, क्लॉटिंग थींदी आहे जिस्म में, तव्हांजे ब्रेन में ब्रेन हैमरेज बि थींदो आहे उन सां, ऐं इन वजह सां बि तव्हांखे फॉलेज जो अटैक थींदो आहे। सो इलाही शयूं आहिनि ऐं इन्हनि जो एहतियात बि तमामु ज़रूरी आहे। ऐं इंसान खे खपे त हू हर दफ़ा जेको आहे हॉस्पिटल वञे ऐं पंहिंजूं प्रॉपर इन्वेस्टिगेशन्स कराए, त उन मां ख़बर पवंदी त तव्हांजी तबियत केतिरी हद ताईं बहितर आहे। सो अॼु असां वटि ज़बरदस्त गेस्ट आहिनि, डेली हूंदा आहिनि, अॼु बि ज़बरदस्त गेस्ट आहिनि, ज़बरदस्त कचहरी कंदासीं। सभिनि खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि, असां सां गॾु अनीला अंसारी साहिबा हिते मौजूदु आहिनि, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी PPP विमेन विंग्स ऐं रिसर्च एंड कोऑर्डिनेशन बिलावल हाउस कराची। अच्छा, उन खां अलावा असां सां गॾु माहिर तालीम सेंट्रल वाइस प्रेसिडेंट ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स फेडरेशन मोहम्मद अख्तर अराई साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम। कीअं आहियो सर, ठीकु आहियो? जी बिल्कुल ठीक आहियूं। अस्सलाम वालेकुम मैम, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक है। कैसी हैं आप? मैं ठीक, बिल्कुल सही। मैं भूल गई एकदम से। कैसी हैं आप? ठीक हैं? मैं ठीक हूँ। थैंक्स फॉर इनवाइटिंग मी इन योर शो। जज़ाकल्लाह। मैम, सबसे पहले तो आपसे मैं ये पूछना चाहूँगी कि ये जो मतलब रिसर्च एंड कोऑर्डिनेशन सेल है, इसका क्या काम है? रिसर्च एंड कोऑर्डिनेशन सेल के इंचार्ज हैं लाल बागी भुट्टो साहब, वेरी सीनियर पाकिस्तान पीपल्स पार्टी के लीडर और बीबी के साथ साथ रहने वाले, उनकी कैबिनेट में उनके साथ। तो उन्होंने फिर एक ऐसा वक्त आया कि ये फ़ील किया कि हमारे पास जो भी हमारा भुट्टो साहब से लेके और आज तक का डेटा है, रिसर्च वर्क है, उसको एक जगह कंपाइल किया जाए और वो एक लाइब्रेरी की सूरत में बनाया जाए, और डेली बेसिस पे जो भी हमारे लीडर्स हैं उनके जो है वो स्टेटमेंट्स लगते हैं, कैप्शंस, उनकी पोस्ट बनती हैं, पता चलता है कि पार्टी में क्या हो रहा है, किस लीडर ने क्या स्टेटमेंट दिया है, क्या हमारी पॉलिसीज़ हैं, क्या हमारे प्रोजेक्ट हैं जो हमारी गवर्नमेंट ऑफ सिंध है उसको हम लोग थ्रू अपनी पोस्ट और कैप्शंस के थ्रू जो है वो हाईलाइट कर रहे होते हैं, हमारे लीडर्स के स्टेटमेंट्स आ रहे होते हैं। और फिर रिसर्च एंड कोऑर्डिनेशन सेल में आपको सारा रिसर्च का मटीरियल, चाहे वो इलेक्शन से मुतालिक हो, पोलिंग एजेंट से मुतालिक हो, चेयर बिलावल भुट्टो साहब जो एज ए फॉरेन मिनिस्टर रहे उनके हवाले से हो, भुट्टो साहब के ऊपर है, फिर हमारा जो बुनियादी दस्तावेज़ है, तो जो भी पीपल्स पार्टी का रिलेटेड लिटरेचर है और सारी हिस्ट्री है वो रिसर्च एंड कोऑर्डिनेशन सेल के पास अवेलेबल है। फिर हमारी एक कमेटी है जो ऑर्गेनाइजिंग कमेटी कहलाती है, जिसकी मैं भी मेंबर हूँ। तो कमेटी की वंस अ वीक मीटिंग्स होती हैं, फिर जो हमारे पार्टी के इवेंट्स हो रहे होते हैं और उसके अलावा जो इंटरनेशनल इवेंट्स आ रहे होते हैं लाइक माइनॉरिटी डे, इंटरनेशनल ह्यूमन राइट्स डे, और पार्टी का तो पूरा इवेंट कैलेंडर है, तो वो सारे प्रोग्राम्स जो हैं वो हम लोग सेलिब्रेट कर रहे होते हैं। उसमें जो है वो अवेयरनेस जो है अपने पार्टी के लोगों को और जो आम लोग भी हैं उन तक भी जो है वाया सोशल मीडिया जो है वो अवेयरनेस देते हैं। फिर हमारी पब्लिकेशंस भी होती हैं, बुक्स हमारी प्रिंट हुई हुई हैं जिसमें भुट्टो साहब की पॉलिसी, क्यों भुट्टो जिंदा हैं, तो वो एक सोच, एक नज़रिया, क्योंकि फ़िक्र भुट्टो है, तो वो पूरा उसके अंदर सारी चीज़ें बड़ी रिसर्च के बाद जो है ना वो मौजूद हैं और एक रेडी रेफरेंस के लिए जो है वो हमारे पास चीज़ें अवेलेबल होती हैं। सही, ज़बरदस्त। आपसे मज़ीद भी गुफ्तगू करेंगे अभी। सर, सभिनि खां पहिरियां त तव्हां इहो ॿुधायो त तहक़ीक़ ऐं तव्हांजो सब्जेक्ट कहिड़ो आहे? जी बेसिकली मुंहिंजो सब्जेक्ट त एजुकेशन जी एडमिनिस्ट्रेशन आहे। बेसिकली एज़ अ एजुकेशन एक्टिविस्ट कमु करे रहियो आहियां। प्राइवेट सेक्टर छो त हिकु तरफ़ त गवर्नमेंट जी पंहिंजी ज़िम्मेदारी आहे, आर्टिकल 25A जेको आहे स्टेट जो पाकिस्तान जो, उन जे मुताबिक़ जेको आहे गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे कि हू 16 सालनि ताईं जे ॿारनि जी तालीम जी पूरी ज़िम्मेदारी खणे, फॉर्मल एजुकेशन, कंपलसरी एजुकेशन, क्वालिटी एजुकेशन डिलीवर करे हर पाकिस्तानी ॿार खे। पर ज़ाहिर आहे कि पब्लिक ऐं प्राइवेट पार्टनरशिप जेका आहे उहा ॾाढी इम्पॉर्टेंट आहे।
ऐं उन खां पोइ ज़ाहिर आहे की जेका तरमीम आई 18वीं तरमीम खां पोइ वरी सूबाई सब्जेक्ट ठही वियो एजुकेशन, त उन में कुझु क़वानीन जेके अपग्रेड थिया 2013 में या उन खां 2014-15 में, उन जे मुताबिक़ ज़ाहिर आहे की प्राइवेट सेक्टर जो वॾो रोल आहे। प्राइवेट सेक्टर जो रोल इहो आहे त हू गवर्नमेंट खे सपोर्ट करे, ऐं जिथे पेरेंट्स चाहिनि था त पंहिंजा ॿार प्राइवेट सेक्टर में पाण अफोर्ड था करे सघनि त उते पंहिंजनि ॿारनि खे गवर्नमेंट स्कूल में न मोकिलनि, बेशक उहो प्राइवेट स्कूल्स में मोकिलनि। पोइ तव्हां ॾिठो हूंदो त बरे सगीर, छो त हिते ब्रिटिश एम्पायर आया हुआ त कंहिं ज़माने में, उन खां पोइ हिकिड़ो कैमरे सिस्टम एजुकेशन बि इंट्रोड्यूस थी वियो इंडिया में, पाकिस्तान में, तमामु पूरे बरे सगीर में। ऐं उन जे मुताबिक़ ओ लेवल ऐं ए लेवल जो बि रुझान रहियो। जेके अपर क्लास कम्यूनिटीज़ हुयूं उहे पंहिंजो इहो एजुकेशन सिस्टम फॉलो पियूं करनि, जेको कैम्ब्रिज बोर्ड आहे, सिलेबस बि ॿाहिरां जो आहे, ब्रिटिश काउंसिल जे थ्रू जेका उहे एग्ज़ाम्स था थियनि। प्राइवेट सेक्टर जा स्कूल्स कैमरे सिस्टम त ऑलरेडी करनि पिया, पर पोइ हिकिड़ी इंग्लिश मीडियम स्कूल्स बि शुरू थी विया जेके गवर्नमेंट जे मैट्रिक सिस्टम खे थोरो इंग्लिश मीडियम में जेको आहे डिलीवर पिया करनि, ताकी हिकिड़ा विच धरी ऐं सुठी एजुकेशन जेका आहे मयारी तालीम ॿारनि खे मिली सघे, अफोर्डेबल कॉस्ट में हुजे। त बेसिकली असांजी ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल फेडरेशन जेका हिकिड़ी फेडरेशन आहे, लार्जेस्ट फेडरेशन आहे, जंहिंमें 300 खां वधीक एसोसिएशन्स, नंढियूं बॉडियूं बि शामिल आहिनि, ऐं तक़रीबन काफ़ी हज़ारे स्कूल्स असांजा पंहिंजा डायरेक्ट मेंबर बि आहिनि। ऐं असांजो कमु जेको आहे 3-4 हिस्सनि में विरहायल आहे। पहिरीं ॻाल्हि त गवर्नमेंट जी सां सपोर्ट करणु, उनखे एग्ज़ीक्यूशन जेका आहे उन करणु, जेके प्राइवेट सेक्टर जा मसाइल आहिनि उहे गवर्नमेंट तक पहुचाइणु, चाहे उहा फेडरल गवर्नमेंट हुजे या सूबाई हुकूमतूं, तमामु सूबनि जूं हुकूमतूं, छो त असांजा सूबाई सेटअप्स बि आहिनि। इवन आज़ादु कश्मीर, हिकिड़ो आज़ादु कश्मीर इंडिपेंडेंट स्टेट जी तरह जो सेटअप आहे, उते बि असांजो ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल फेडरेशन जो हिकिड़ो सूबाई सेटअप आहे। ऐं उन खां अलावा ॿियो जेको असांजा हिकु टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्स आहिनि, टीचरनि जी क्वालिफिकेशन एजुकेशन आहे, उन जो बि असांजो हिकिड़ो टीचर्स विंग आहे, पेरेंट्स विंग आहे, स्टूडेंट विंग आहे, स्टूडेंट जी वेलफेयर, उनजी काउंसलिंग, उनजा इशूज़ ऐं उनजी स्कॉलरशिप्स। कोविड जे ॾींहंनि में ॾाढा फाइनेंशियल लॉसिस थिया त असांजी फेडरेशन कई करोड़ रुपया जेको आहे उहे हेल्प कई उन्हनि ॿारनि जी, उन्हनि मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास, लेस प्रिविलेज एरिया जे जेके जंहिंजा बेरोज़गारी थी वई ऐं जॉब्स, पोइ उनजी फीसूं पे ऑफ कयूं असां, ऐं असां पंहिंजी फेडरेशन जी बजट मां पेमेंट कई। असांजो मक़सदु ओवरऑल एजुकेशन खे जेको आहे प्रमोट करिणो आहे। हिकिड़ो असांजो विंग आहे जेको आउट ऑफ स्कूल ॿारनि जे लाइ आहे। आउट ऑफ स्कूल जेके बि ॿार आहिनि, तव्हांखे ख़बर आहे हींअर बि ॿियनि 2.5 करोड़नि खां बि बल्कि मथे कमु टपी वियो आहे। सो इहे जेके ॿार आहिनि, जेके 75 लैक्स ॿार सिर्फ़ु असां वटि हिते आहिनि सिंध जे अंदरि आउट ऑफ स्कूल, 1 करोड़ 15 लख ॿार जेको आहे पंजाब में आउट ऑफ स्कूल आहिनि। इन तरीक़े सां 30 लैख जेके ॿार बलूचिस्तान में आउट ऑफ स्कूल आहिनि, ऐं ईअं KPK में, इवन सोमरसोट कैपिटल टेरिटरी में 80,000 ॿार स्कूल वञनि ई कोन था। 80,000 ॿार इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी में। असां इन्हनि जे लाइ बि कोशिशि कयूं पिया त कंहिं न कंहिं तरीक़े सां इन्हनि ॿारनि खे एजुकेशन थिए। गवर्नमेंट जा पंहिंजा वसाइल आहिनि, काफ़ी ॿारनि जा प्रोजेक्ट हलनि पिया, USAID जा मुख़्तलिफ़ एड्स जा प्रोजेक्ट बि हलनि पिया, NGOs बि कमु करनि पियूं। ऐं असांजो ओवरऑल जेको आहे एजुकेशन खे प्रमोट करिणो आहे एज़ अ एजुकेशन एक्टिविस्ट। इन ते ज़ाहिर रिसर्च बि थिए थी, स्टडी बि आहे, डेटाबेस बि आहे। पाकिस्तान में जेको डेटाबेस ॾाढो वीक आहे। हिते डेटाबेस त गवर्नमेंट जेको आहे उन तरीक़े सां कमु नथी करे पई, शायदि दानिस्ता या नादानिस्ता स्टेट फॉर्वड मां चवंदुसि त डेटा जो हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। काई बि शइ जेका आहे, काई बि रिसर्च बेस कंदी आहे, डेटा ड्राइवन हूंदी आहे। डेटा ड्राइवन मीन्स के डेटा हूंदो त असांजी रिसर्च अॻे वधंदी। सही ॻाल्हि आहे। त उन ते जेको आहे ज़ाहिर आहे गवर्नमेंट वटि डेटा एतिरो कंफर्टेबल न बि हूंदो आहे या कंफर्म न बि हूंदो आहे, पोइ उन जे करे काफ़ी मसाइल थियनि। असां पंहिंजो डेटा बि प्राइवेट सेक्टर खां वठूं पिया, ॾिसूं पिया कहिड़ा मसाइल आहिनि, उनखे कीअं सॉल्व कजे, उनजा सोल्यूशन्स कयूं। बहरहाल असांजो पाकिस्तान जी जेका सभिनि खां वधीक रिक्वायरमेंट आहे, हिन वटि टेक्निकल एजुकेशन आहे। दुनिया भर में जेको आहे, तव्हां इवन जेकॾहिं तव्हां वधि में चलो UK जी तव्हां एग्ज़ाम्पल वठो त UK जे अंदरि O लेवल्स जेके आहिनि उहे त तक़रीबन 100%, 99% ॿार कंदा आहिनि, यानी 10th स्टैंडर्ड। ऑर्डनरी लेवल, O लेवल मीन ऑर्डनरी लेवल मीन्स 10 स्टैंडर्ड। पर उन खां पोइ A लेवल या मथे ॿार घटि पढ़ंदा आहिनि। तक़रीबन 78%, 80% ॿार
जेको आहे उहो ए लेवल खां पोइ टेक्निकल साइड हलिया था वञनि पिया, पर उन जी एजुकेशन सिस्टम अहिड़ो आहे जो ॿारनि खे क़ाबिल थो ठाहे। असांजो ॿारु मैट्रिक इंटर करण खां पोइ उहो न घर जो न घाट जो, सिंधीअ में चइबो आहे न, बसि उहो चए थो मां पढ़ां पियो त बसि हाणे मां छो कमु कयां, छो मज़दूरी कयां। पर जॾहिं हू नथो अॻिते वधे त सिर्फ़ु सर्टिफिकेट वठे थो, पोइ उनखे या त पोइ बाइका ते हलणी पए या पोइ रोज़गार कोई करिणो थो पए, पोइ उनखे स्किल्स न आहिनि। हींअर असां वटि रिक्वायरमेंट जेका आहे उहा स्किल्स जी आहे। असांखे पाकिस्तान खे हुनरमंद पाकिस्तान घुरिजे। नौजवान ॿार सभिनि खां वधीक 65% खां मथे ॿार जेके आहिनि उहे नौजवान आहिनि। यूथ जी जेका डिस्क्रिप्शन आहे उनजे मुताबिक़, ऐं असांखे इन्हनि खे करिणो आहे। ॿियो जेके इहे एतिरा करोड़े ॿार आउट ऑफ स्कूल आहिनि, इहे त बिल्कुलु चलो शुक्र आहे त कम से कम कुझु कमु त सिखनि पिया, चाहे उहो को मोटर साइकिल मैकेनिक वटि एज़ अ छोटू कमु पियो करे, पर असां हिन सभिनि खे फैसिलिटेट करिणो आहे। सिंध हिकिड़ी बॉडी ठाही, हिकिड़ी अथॉरिटी ठाही 2002 में, ऐं उहो काफ़ी बहितरु हुन टेक्निकल बॉडी को त टेक्निकल बोर्ड हूंदो आहे जेको मैट्रिक टेक्निकल कराईंदो आहे। ॿियो हिकिड़ी बॉडी बि ठही आहे, पर उनजी बि लिमिटेड रिसोर्सिस आहिनि। उहा जेका आहे टेक्निकल एंड वोकेशनल ट्रेनिंग अथॉरिटी ठाही वई आहे, जंहिंजो हिकिड़ो MD बि आहे, पूरो सेटअप बि आहे। पर उन सां बि असांखे पार्टनरशिप करणी आहे। उन्हनि खे घुरिजे, सिंध गवर्नमेंट खे घुरिजे कि असां फेडरेशन सां हिकिड़ो जॉइंट वेंचर करे असां आफ्टरनून प्रोग्राम इंट्रोड्यूस था करे सघूं। असांजा स्कूल मौजूदु आहिनि, मंझंदि खां पोइ जॾहिं क्लासिस ख़ाली हूंदियूं आहिनि, असां उहे ॿार जेके आउट ऑफ स्कूल आहिनि, जेके फी नथा पढ़ी सघनि, असां उन्हनि खे प्राइमरी एजुकेशन बि ॾींदासूं। इंग्लिश थोरी लिखणु पढ़णु, उर्दू लिखणु पढ़णु, मैथ लिखणु पढ़णु, गॾोगॾु टेक्निकल कोर्सिस उहे असां कराईंदासूं। अथॉरिटी असां सां जॉइंट वेंचर करे असांखे रिकग्नाइज़ करे, ऐं नंढा नंढा जेके कोर्सिस आहिनि, वोकेशनल कोर्सिस, टेक्निकल कोर्सिस, उन स्कूल बिल्डिंग में असांखे रेंट न ॾियणो पवंदो। असां वटि कंप्यूटर लैब हूंदी आहे, डिजिटल मार्केटिंग सेखारियूं, कोडिंग सेखारियूं, हार्डवेयर मेंटेनेंस सेखारियूं, ऐं इलेक्ट्रीशियन ॿिया खोड़ कम असां सेखारे था सघूं पिया, ऐं इहो कमु करे था सघूं। असांजे नेटवर्क सां जेकॾहिं गवर्नमेंट कोऑर्डिनेशन कंदी त असां उनखे फैसिलिटेट कंदासूं। सही, तव्हां कॾहिं गवर्नमेंट सां हिन हवाले सां ॻाल्हाइण जी कोशिशि या उन्हनि खे अप्रोच करण जी कोशिशि जी, न कई? बिल्कुलु। तव्हां पंहिंजो इहो प्रोग्राम उन्हनि जे साम्हूं रखियो? जी बिल्कुलु, प्रोग्राम्स त असां रखिया हुया, पर छा आहे त असां पास्ट हिस्ट्री ॾिठी आहे कि पास्ट में कई अहिड़ा प्रोग्राम्स इंट्रोड्यूस थिया, फिज़िबिलिटी ठहियूं, PC1 ठही, पर उहे वरी हलिया न अॻिते। उनजी बि कुझु सियासी वजूहात थी सघनि, कोई ॿी वजूहात थी सघे। इम्प्लीमेंटेशन एग्ज़ैक्टली। हींअर असां हिकिड़ो प्रोजेक्ट जेको आहे इन सां KMC सां, कराची जी लोकल गवर्नमेंट सां असां हिकु दफ़ो मुलाक़ात कईसीं, त उनखे असां हिकु ॾिसो, असां IT पार्क्स ठाहिणु चाहियूं था। जेके तव्हां वटि लाइब्रेरियूं आहिनि, चलो लाइब्रेरी जो कॉन्सेप्ट कोन्हे, पर जेकियूं बि एक्टिव इनएक्टिव लाइब्रेरियूं मौजूदु आहिनि, उते असांखे हिकिड़ो कॉर्नर ॾियो। असांजो जेको पूरो हिकिड़ो मोबाइल यूनिट आहे, उहो हिकिड़ो कंप्यूटर कोर्स कराइण वारो, जेको ई 4-5 क़िस्म जा डिजिटल मार्केटिंग थी वई या कोडिंग थी वई, मुख़्तलिफ़ चीज़ आहिनि, ऐं उन में हिकिड़ो लाइब्रेरी जो कॉन्सेप्ट बि आहे। सही। असां लाइब्रेरी जे हिकिड़े कॉर्नर में असांखे सिर्फ़ु जॻह घुरिजे, इलेक्ट्रिसिटी तव्हांजी हुजे, प्रिमिसिस तव्हांजी हुजे, सिक्योरिटी असांजे इक्विपमेंट जी तव्हांजी हुजे। असां वटि हिकिड़ो वेंदो, उते वेही करे शाम जो टाइम हूंदो, लोकल जेके बि ॿार अची खेॾनि था उहे अची असां वटि मुफ़्त कोर्स करनि। IT पार्क जो हिकिड़ो पायलट करण जो इरादो कयोसीं, पर उन जी तरफ़ खां दावत ई न आई त असां बि ख़ामोश थी वेठा आहियूं। प्रपोज़ल ॾिनो आहे, पर छो त पास्ट में असां ॾिठो आहे कि 95% अहिड़ा प्रपोज़ल जेको आहे न, महिनत करण खां पोइ बाद में एंड रिज़ल्ट इहो हूंदो आहे त पेंडिंग में हलिया था वञनि, त उहो कमु नथो थिए। अल्लाह बेहतर कंदो। मैम, आप क्या कहना चाहेंगे? जैसे सर बता रहे हैं कि इनके अच्छे अच्छे प्रोग्राम्स हैं और गवर्नमेंट की तरफ से वो पेंडिंग में चले जाते हैं, बच्चों के एजुकेशन का सवाल है, फ्यूचर है पाकिस्तान का, मुस्तकबिल है, तो क्या कहना चाहेंगे आप इस बारे में? काफ़ी डिटेल में बताया, पर कुछ चीज़ें हैं। एक तो नंबर 1, सिंध गवर्नमेंट पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में जो काम करती है, वो कोई और पाकिस्तान के सूबे की गवर्नमेंट उसमें इतना अच्छा काम नहीं करती है। मैं एक एडवाइस करूंगी कि एजुकेशन फाउंडेशन है, सिंध एजुकेशन फाउंडेशन, आपकी फाउंडेशन ज़रूर उनको जो है वो अप्रोच करे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत आज से नहीं, पिछले 15 ईयर से जो मेरा अपना पर्सनल एक्सपीरियंस भी रहा है, क्योंकि मैं एज ए ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट बच्चों और औरतों की एम्पावरमेंट और एजुकेशन पे काम करती रही हूँ, तो कई ऐसी मिसालें हैं जिसमें सिंध गवर्नमेंट ने वाया सिंध एजुकेशन फाउंडेशन अदर जो प्राइवेट सेक्टर्स हैं या ऑर्गेनाइजेशंस हैं या स्कूल्स हैं, उनको एडॉप्शन में स्कूल्स दिए हैं,
जैसे कि बताया कि टेक्निकल, देखें गवर्नमेंट जो है उसकी फाइनेंशियल असिस्टेंस देगी, आपको टीचिंग स्टाफ देगी, प्रेमिसेस उनका होगा, उनका बाकी स्टाफ होगा, बट जो टेक्निकल असिस्टेंस है वो प्राइवेट स्कूल्स या प्राइवेट वो इदारे जो इनको अडॉप्ट करते हैं वो देते हैं। इसकी काफ़ी अच्छी एग्जाम्पल हैं, ये मज़ार के नीचे 2 स्कूल्स हैं। ये शगुफ्ता अमीन दादा भाई थी, उन्होंने आज से तकरीबन कोई 15 इयर्स पहले वो अडॉप्ट किए थे, वो बहुत अच्छे चल रहे हैं। और उसमें उन्होंने एक स्ट्रैटेजी रखी कि सुबह बच्चे आएंगे, 4 बजे के बाद जो टेक्निकल ट्रेनिंग या वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम है वो उन्होंने वहाँ इम्प्लीमेंट किया। उस वक्त तो आज से 15 इयर्स पहले के कंप्यूटर का दौर था, वर्ड एक्सेल इसके जो है वो छोटे छोटे प्रोग्राम्स होते थे, पर अब एआई का दौर है, सोशल मीडिया का दौर है। तो मेरा ख्याल है कि इस तरह के जो स्कूल्स ऑलरेडी काम कर रहे हैं उनको जो है वो एग्जाम्पल बना के आप अप्रोच करें। सिंध गवर्नमेंट के दरवाजे हर एक के लिए खुले हुए हैं, और ख़ास तौर पे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत अभी आप देखें कि सोलर स्कीम का प्रोजेक्ट वर्ल्ड बैंक जो है वो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत आई। और एजुकेशन सेक्टर में देखें हमारे यहाँ बहुत सारे बच्चे आउट ऑफ दी स्कूल्स हैं, उनका हुनर इज़ वेरी इम्पॉर्टेंट। इसी सिलसिले में जो है एजुकेशन मिनिस्टर ने 3,500 स्कूल्स जो नॉन फॉर्मल एजुकेशन देंगे वो अनाउंस किया है, और उसका एक टाइम पीरियड है जिसके अंदर वो स्कूल्स बनाए जाएंगे। सही। और उनमें ना से वो बच्चे जो स्कूल्स में नहीं जाते, वो बच्चे भी जो फॉर्मल एजुकेशन ले रहे हैं वो जाएंगे और अपनी एजुकेशनल, देखें आज के दौर में आपके हुनर होना बड़ा ज़रूरी है, चाहे वो एक MBA पास हो, चाहे वो मैट्रिक पास हो, चाहे इंटर पास स्टूडेंट हो। तो अब आपकी स्किल्स आपके माइंडसेट के मुताबिक हैं। कोई जो है वो मैकेनिक बनना चाहता है, कोई हार्डवेयर इंजीनियर बनना चाहता है, कोई कंप्यूटर्स की स्किल्स लेना चाहता है। ज़्यादातर मेजॉरिटी आजकल जो है वो सोशल मीडिया, AI, क्योंकि अब ये सोशल मीडिया जो है वो आपका सोर्स ऑफ इनकम भी बन गया है, तो इसको ज़रूर प्रोमोट, मैं इनसे बिल्कुल एग्री करती हूँ। IT पार्क का बताया, IT पार्क का भी इंशाल्लाह जल्द अनाउंस होगा। जो भी चेयरमैन बिलावल भुट्टो ने अपने मंशूर के अंदर जो उनके 10 पॉइंट्स एजेंडा मंशूर था चुनो नई सोच को ड्यूरिंग हिज इलेक्शन कैंपेन, उसको आहिस्ता आहिस्ता उसकी इम्प्लीमेंटेशन हो रही है। देखिए इलेक्शन फेब में हुए, मार्च के एंड तक जो है वो हुकूमत बनी है। जब से लेके अब तक सिंध गवर्नमेंट ने जो है चेयरमैन के उस एजेंडा पॉइंट को 1 बाय 1 लेके गए, उनको इम्प्लीमेंट किया है। इसमें बेनज़ीर हारी कार्ड है, इसके अंदर जो है वो सोलर का है, पिंक बसेज हैं, तो और भी प्रोजेक्ट्स पाइपलाइन में हैं। एजुकेशन मिनिस्टर इस पे बहुत ज़्यादा एम्फेसाइज कर रहे हैं। इतनी आपकी बेहंगम जो है वो पॉपुलेशन बढ़ी है, तो उस पॉपुलेशन को कैटर करने में भी थोड़ा टाइम लगता है। बात है। एक प्रोसेस से गुजरने के बाद ही आप डिलीवर करने की पोजीशन में आते हैं। तो मुझे लगता है कि आने वाले वक्त में जो है एजुकेशन सेक्टर में बहुत काम होना बाकी है, क्योंकि हमारी पॉपुलेशन काफ़ी ज़्यादा है, और जहां ऐसे इदारे और ऑर्गेनाइजेशंस हैं अगर वो गवर्नमेंट के साथ मिलके काम करती हैं, क्योंकि इनके पास टेक्निकल एक्सपर्टीज होती है, इनके पास ह्यूमन रिसोर्स होती है। मैम यहाँ पे एक ब्रेक लेते हैं, उसके बाद इस बात को कंटिन्यू करते हैं। जी व्यूअर्स, वक्त है ब्रेक, जो कार्यक्रम जो जल्दी हाजिर करते हैं। के भली कारकंदासी रंगन भरी शाम में असां सगद मोहम्मद अख्तर अराई साहब भी मौजूद आहिनि, अनीला अंसारी साहिबा भी हिते मौजूद आहिनि। सर, तव्हां इहो ॿुधायो त हिन वक़्त ताईं तव्हांजो तहक़ीक़ जो कमु कहिड़ी सोर्स ज़रिए पब्लिक थियो आहे? असल में असांजी जेका आहे प्राइवेट पब्लिकेशन्स आहिनि, उन में असां मुख़्तलिफ़ नोटिफिकेशन जे ज़रिए प्रॉपर जर्नल त असां पब्लिश न कयो आहे, पर हूअं जेको आहे असांजी जेका बि रिसर्च आहे उनखे असां कंपाइल करे शेयर कंदा आहियूं। अञा उहो अंडर द प्रोसेस रहंदी आहे। असांजो बिलीव हू न आहे कि असांखे PhD न आहे करणी, ठीकु आहे, MPhil कई आहे, पर PhD न आहे करणी, कि असां कोई सिर्फ़ु डॉक्यूमेंट प्रिपेयर करिणो आहे। ऐं तजावीज़ आहिनि, जेको सेट आहे
ایک ریسرچ आहे, ڈیٹا بیس आहे, उहो शेयर कबो आहे मुख़्तलिफ़ इदारनि खे, मुख़्तलिफ़ प्राइवेट सेक्टरनि खे. एडवाइज़री कमिटीज़ आहिनि, उन में एडवाइज़िस तयारु थींदियूं आहिनि, हू कमु कयूं पिया. बाक़ी एज़ अ रिसर्चर असांजो वधीक जेको आहे कोई जर्नल पब्लिश न थियो आहे हींअर. सही सही सही. मैम जैसे आपने बताया कि आपने बच्चों के हवाले से, औरतों के हवाले से भी बहुत काम किया है, तो इस वक्त आपको क्या लगता है कि हम अपनी औरतों को कितना एम्पावर कर चुके हैं? अगर आप 20 इयर्स पहले देखें और अब 24 में देखें तो मुझे लगता है कि अगर मैं अपने ही सूबे की खातून की बात करूंगी तो मुझे लगता है कि जब थर की औरत डंपर चलाने लगे तो इट मीन्स के एम्पावरमेंट इज़ देयर. तो एम्पावरमेंट के लिए पाकिस्तान पीपल्स पार्टी ने ना सिर्फ सिंध के लिए बल्कि पाकिस्तान के लिए भी जब लेजिस्लेशन हुई, ख़वातीन को जजेस बनाया गया, वो बीबी बेनज़ीर भुट्टो साहिबा के दौर में हुआ. वुमेन पुलिस स्टेशन, वुमेन बैंक, तो वो एम्पावरमेंट की तरफ जो है वो स्टेप फॉरवर्ड था. अब आप जब देखते हैं कि इस वक्त मौजूदा गवर्नमेंट ने जो है वो पिंक बसेस जो हैं वो इंट्रोड्यूस कराएंगे, जो एक देरीना मसला था ना सिर्फ बच्चियों का जो कॉलेज गोइंग भी थी, स्कूल गोइंग, यूनिवर्सिटी गोइंग्स, और वो ख़वातीन जो जॉब्स के ऊपर जाती हैं. तो ये एक जो है मुझे लगता है कि एम्पावरमेंट की तरफ ये भी एक बड़ा इनिशिएटिव है. उसके बाद उन खवातीन के अगर आप फाइनेंशियली इंडिपेंडेंट होती है खातून या एम्पावर होती है, इट मीन्स के वुमेन एम्पावरमेंट के लिए काम हो रहा है. बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो पाकिस्तान का एक मेगा प्रोग्राम है जो आहिस्ता आहिस्ता एक्सपेंशन की तरफ जा रहा है, तो वो भी जो है उन खवातीन के लिए जिनको 3 महीने बाद एक अच्छी रकम मिलती है, तो जिससे वो अपनी छोटी छोटी ज़रूरियात पूरी करती हैं, तो उस वक्त उनके लिए भी एक बड़ा एक जिसको आप कहेंगे एक ब्लेसिंग डे या वक्त होता है. तो वो भी आपकी एक एम्पावर औरत है कि अब छोटी छोटी ज़रूरियात के लिए उसको अपने बाप, शौहर और भाई के पीछे नहीं भागना होगा. दूसरी बात लीगल राइट्स. पहले अगर हम 20 इयर्स पहले की बात करते हैं तो ख़वातीन को ना अपने लीगल राइट्स के बारे में पता था, ना ये पता था कि उनके लिए लॉज अवेलेबल हैं, ना इनहेरिटेंस का, ना राइट टू एजुकेशन, ना राइट टू एक्सप्रेशन. तो वक्त के साथ साथ जो है वो एक इर्तिका हुआ और उसमें जो है गवर्नमेंट्स ने भी अपना एक पॉजिटिव रोल प्ले किया, चाहे वो फेडरल में हो चाहे वो सिंध में हो. लेजिस्लेशन हुई ख़वातीन के लिए है जो जॉब्स क्रिएट की गई. इसका अगेन क्रेडिट पाकिस्तान पीपल्स पार्टी को जाता है, जिन्होंने जितनी हमारे यहाँ ख़वातीन की, चाहे वो नेशनल असेंबली हो चाहे वो प्रोविंशियल असेंबली हो, ख़वातीन को पार्टिसिपेशन दी गई है, मुझे नहीं लगता कि किसी और पॉलिटिकल पार्टी के अंदर है. ना सिर्फ ये है कि पढ़ी लिखी ख़वातीन, आप देखें कि कृष्णा कुमारी को देख लें और दूसरे लोगों को जो बिल्कुल रिमोट और दूर दराज एरियाज से हैं, उनको चुना गया, उनको जो है वो ऐवानों में लेकर आया कि वो अवाम और ख़ास तौर पे औरतों को रिप्रेजेंट करें, क्योंकि यही लोग होते हैं जो लेजिस्लेशन करते हैं, यही वो ख़वातीन होती हैं जो ख़वातीन के हक़ के लिए और उनके हुकूक़ के लिए जो है वो असेंबली के अंदर लड़ती हैं, बात करती हैं और एक अवेयरनेस लेकर आती हैं और एक इशू को तस्लीम करना पड़ता है. हाँ, ये इशू है. ख़वातीन हमारी पॉपुलेशन का 52% हैं जो मेजॉरिटी में हैं और इस वक्त की खातून मुझे तो काफ़ी एम्पावर नज़र आती है. चाहे आप एग्रीकल्चर सेक्टर के अंदर देखें, अब थर के प्रोजेक्ट के अंदर देखें कि डंपर भी चला रही हैं, उनको एक अच्छी इनकम भी हो रही है और भी वो वहाँ पे वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम्स के अंदर इन्वॉल्व हैं. आप फ़िशर फोक की तरफ देखें तो उसके अंदर ख़वातीन है जो फ़िशिंग के शोबे के अंदर भी काम कर रही हैं. कॉटन पिकिंग है, एग्रीकल्चर के अंदर रिसर्च का एक कॉम्पोनेंट होता है. बाहर पढ़ने के लिए ख़वातीन जो हैं वो डिफरेंट डिपार्टमेंट से जो है वो जाती हैं और सबसे ज़्यादा जो इनकी एम्पावरमेंट हुई है मुझे लगता है कि वाया सोशल मीडिया. ज़बरदस्त. आपका AI का कॉन्सेप्ट वाया सोशल मीडिया, आप देखेंगे कितने मीडियम्स हैं. आप टिकटॉक के ज़रिए अपनी प्रोडक्ट सेल आउट कर रही हैं, क्योंकि कुछ ख़वातीन के ग्रुप्स के साथ मैं काम करती हूँ जो वुमेन एम्पावरमेंट, वुमेन एजुकेशन, वुमेन हेल्थ के ऊपर काम करती हैं. छोटे छोटे से बिजनेसेस जो घर के अंदर वो रह के पहले बेकिंग करती थी, सिलाई कढ़ाई करती थी, अब उन्होंने उनको ऑनलाइन के ऊपर एज ए बिज़नेस जो है वो डिक्लेयर किया. अब आप देखें कि ख़वातीन या वुमेन एंटरप्रेन्योरशिप एक अब सब्जेक्ट है
जिसके ऊपर मीडिया में भी डिस्कशन होता है। ख़वातीन खुद कहती हैं कि अब वो वक्त है कि एक बंदे से पूरी फैमिली का नहीं चल रहा होता सही है, बात। तो वो कहते हैं कि बीवी, बेटियां, बच्चियों को भी वो प्रमोट करते हैं। और ख़वातीन में और आप, हमारे पीछे भी हमारे मर्दों का हाथ है जो हम इस वक्त यहाँ बैठे हैं। सही बात है, तो सपोर्ट होती है एक। सबका वो है। तो मुझे लगता है कि इस वक्त पाकिस्तान की औरत मेरी नज़र से जो है एम्पावर है। मसाइल है, होंगे, वो रहेंगे जब तक दुनिया है। आपका पॉजिटिव नेगेटिविटी का चलता रहेगा, वो चलता तो, हाँ, रहेगा। it's part पर of life। ओवरऑल आप हाँ, जब देखते हैं, आप जब तर्जुमान सीएम सिंध का देखते हैं, औरत है, आप थर में देख रहे हैं, आप वुमेन पिंक बस सर्विस का जो सेराती फरियाल को जाता है, उन्होंने उसमें जो सबसे ज़्यादा एक सोच दी कि ख़वातीन ही ड्राइवर हैं, ख़वातीन ही उसकी कंडक्टर्स हैं। उन ख़वातीन को डिफरेंट पार्ट्स ऑफ द प्रोविंस बुलाया गया, उनको सिंध गवर्नमेंट ने ट्रेनिंग दी, स्टाइपेंड दिया, फिर उनको अब ये जॉब्स दी। आप सोशल मीडिया में देखें, डिजिटल मीडिया में देखें, हर जगह ख़वातीन जो हैं वो शाना बशाना नहीं है, आगे आगे हैं। हैं, तो वुमेन एम्पावरमेंट हर सेक्टर में नज़र आती है और भी इम्प्रूवमेंट की ज़रूरत है। हमारी जो ख़वातीन हैं वो अब आप देखेंगे जस्टिस हैं सुप्रीम कोर्ट की, और फील्ड्स के अंदर अपना लोहा मनवा रही हैं। तो वुमेन एम्पावरमेंट की तरफ काम हुआ है और उसका एक रिज़ल्ट मुझे नज़र आता है। ज़बरदस्त। सर, जैसे पाण एजुकेशन जे हवाले सां बि ॻाल्हि पे कई से ऐं मैम बि ॻाल्हि पे कई त जीअं तव्हां सवेर बि चयो त असांजो मतिलबु हिकिड़ो विजन बि आहे, इरादो बि आहे त इनशाला बहितर खां बहितर एजुकेट कयो वञे। जीअं KPK बि तव्हां ॻाल्हि कई, बलूचिस्तान जी बि तव्हां ॻाल्हि कई। सिंध में जेकॾहिं अचूं त सिंध में एजुकेशन सिस्टम तव्हांखे कीअं थो नज़र अचे? काफ़ी बहितर आहे। ॾिसो, सिंध गवर्नमेंट काफ़ी शयुनि में इनिशिएटिव वरितल आहे, बल्कि कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेको ॿिनि सूबनि में न थियूं आहिनि, उहे सिंध में थियूं आहिनि। छो त टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्स हूंदो, टीचर डेवलपमेंट हूंदी, लाइसेंस टीचर जो कॉन्सेप्ट पहिरियों दफ़ो पाकिस्तान में सूबा सिंध में थियो। ऐं इहो हिकिड़ो इंटरनेशनल सिस्टम आहे कि जॾहिं हिकिड़े ॿार खे पढ़ाइबो आहे त उनजी बाक़ाइदा हिकिड़ी टेस्टिंग थियणु घुरिजे ऐं लाइसेंस मिलणु घुरिजे। जीअं थी ॻाल्हि कई त पिंक बसियुनि जी ॻाल्हि कई या ड्राइवरनि जी ॻाल्हि कई, कोई बि जेको टीचर आहे उहो हिकिड़ो ड्राइवर आहे, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं टीचर ई अनट्रेंड आहे त उहो केतिरनि जी ज़िंदगियुनि खे बर्बादु करे थो सघे पियो। अनट्रेंड टीचर जेको आहे उनजी ज़िंदगियूं बर्बादु थो करे सघे। हिकिड़ो न्यूरो डॉक्टर आहे, सर्जन आहे, उहो सर्जरी उन वक़्तु फिज़िकली करे थो, पर हिकिड़ो टीचर आहे उहो थ्रू आउट द जेको आहे न 12 साल 14 साल जेको आहे ॿारनि जी तालीम ऐं तरबियत जो सिलसिलो जेको आहे उहो करे थो। उनजो ट्रेंड हुजणु ॾाढो ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे। हिते त गोस्ट स्कूल, गोस्ट जेको आहे टीचर्स, इहो कॉन्सेप्ट बि तमामु घणो आहे। सॉरी, मां तव्हांजे विच में ॻाल्हि कटियां थी। ऐं हिते वरी क्रिटिसिज़म बि तमामु घणो आहे। एग्ज़ैक्टली। ॾिठो, नुक्ताचीनी करणु ऐं ग़लतियूं ॿिनि जूं कढणु ॾाढो आसान कमु आहे, ठीकु आहे। कोई बि माण्हू चई थो सघे त जीअं हाणे CM साहिबु हाणे हुनखे हुकूमत कीअं थो हलाए पियो, या प्राइम मिनिस्टर साहिबु उहो कीअं थो हलाए पियो, ऐं हू हिकु ॾींहुं बि नथा हलाए सघनि, छो त हीउ हिकिड़ो वॾो कमु आहे। ऐं इहे बिल्कुलु सही आहे। हींअर ॾिसो न, मसाइल ग्राउंड रियलिटी इहा आहे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे, आवाम बि त अहिड़ी आहे न। हाणे असांखे जेकॾहिं रोड हिकिड़ो ठाहे मिले थो ऐं उनखे मेटल रोड जे मथां वरी पाणी उछलियूं बीठा आहियूं, उते गंद कयूं बीठा आहियूं, उते वरी खुदाई कयूं वेठा आहियूं, पंहिंजे घर जी पाणी जी लाइन आहे त वरी चुप करे जेको आहे उते खॾा खोटियूं वेठा आहियूं। ऐं जॾहिं असां ईअं कंदासूं, पब्लिक प्रॉपर्टी जी असां हिफ़ाज़त नथा कयूं। असां गवर्नमेंट जी इन्वेस्टमेंट जेका आहे उनखे उनजी हिफ़ाज़त करणु, उनखे ख़्यालु करणु बि ॾाढो ज़रूरी आहे। हिकिड़ो रस्म आहे, हिकिड़ो जुमिलो आहे, हीअ त गवर्नमेंट जो माल आहे। गवर्नमेंट जो माल मतिलबु आहे शायदि हीअ अंधेर नगरी आहे, उनखे मिसयूज़ कयो, हीअ तमामु ग़लति आहे। असांखे ओन करणु घुरिजे, असांखे पंहिंजे हुकूमत खे ओन करणु घुरिजे, पंहिंजे जेके एसेट्स आहिनि उन्हनि खे ओन करणु घुरिजे, बल्कि उनजी हिफ़ाज़त करणु घुरिजे। जेकॾहिं गवर्नमेंट किथे कोई हिकिड़ो ट्रैफ़िक साइन लॻायो आहे त ख़बर पवंदी त हू पटे वञी करे जेको आहे न पंहिंजे इस्तेमाल में कंदा, ऐं जेकॾहिं लाइट लॻल आहे त उन में कढी वेंदा। जेकॾहिं असां ईअं कंदासूं त ॾाढो मसइलो, तरक़ी कीअं थींदी, डेवलपमेंट कीअं थींदी। ऐं असां नुक़सानु करण लाइ वेठा आहियूं, असां गवर्नमेंट खे सपोर्ट करण लाइ न वेठा आहियूं। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही। असांखे घुरिजे कि असां गवर्नमेंट खे सपोर्ट कयूं। जेकॾहिं स्कूल आहिनि उते, जेकॾहिं कोई स्कूल ख़ाली आहे, उते टीचर जी पोस्टिंग न आहे या ॿार नथा वञनि, त असां कोशिशि कंदासीं उते जेको ज़ोरावर कोई ज़िमेदार आहे या नंढो हिकिड़ो शइ आहे त उहो वञी करे पंहिंजी औताक ठाहे वेही थो रहे पियो। पाण हीअ ग़लति आहे न। असल जंहिं पर्पज़ लाइ उहा बिल्डिंग आहे, कई गर्ल्स स्कूल अहिड़ा बिल्डिंगूं ठाहियूं जेके पर्पज़ हुनजो एजुकेशन हुई,
वुमेन एम्पावरमेंट हुई, गर्ल्स एजुकेशन हुई, पर उते वॾेरनि जेको आहे छोकिरियुनि खे स्कूल वञणु न ॾिनो ऐं पोइ उते पंहिंजो औताक ठाहे वेही रहिया ऐं पोइ उहो आवाम खे ख़बर आहे, असां ॾिसनि था जेके। सो असांखे घुरिजनि की असांजो मिसयूज़ न कयूं, असां सपोर्टिव एक्टिव किरदारु अदा कयूं ऐं तॾहिं ई कुझु न कुझु थींदो। ऐं जेकॾहिं असां न कंदासूं त पोइ ज़ाहिर आहे उहो न थींदो। सही सर, इहो बि ज़रूरु ॿुधायो त जीअं कुझु ॿारड़ियूं आहिनि जेके पढ़णु चाहिनि थियूं ऐं उहा ई साॻी ॻाल्हि वॾेरो कल्चर ऐं उहे जेके पंहिंजा फ़ैसिला कनि था त बसि छोकिरी न पढ़ंदी, हुकुमनामो जारी थी वियो त हे ॻोठ खां ॿाहिरि न वेंदा, हीअं न थींदो, हूअं न थींदो, त इन शइ खां ॿाहिरि कीअं निकिरिजे? पहिरीं ॻाल्हि त वॾेरा सभु जेके आहिनि अहिड़ा न आहिनि, कुझु अहिड़ा बि आहिनि ॾाढा ब्रॉड माइंडेड, उन्हनि जी पंहिंजियूं औलादूं पढ़ियूं आहिनि ऐं उहे बि सुठो कमु चाहिनि था, पर उहा हिकिड़ी जेको आहे न हिकिड़ी सोच जेका आहे उहा आहे। सो हाणे जेकियूं छोकिरियूं आहिनि अॼुकल्ह त तव्हां ॾिसो अहिड़ियुनि फैमिलियुनि में जॾहिं कंहिं स्कूल न मोकिलियो न मां डॉक्टर ठही वियूं आहिनि, हा, ठीकु आहे, ऐं उहे निकितियूं आहिनि, एजुकेशन हासिलु कई आहे, सभु कुझु कयो आहे। सो इन तरीक़े सां पॉसिबिलिटी आहे, ग़रीब जो ॿारु ग़रीब जी न्याणी बि पढ़ी पई सघे। हाणे असांजो ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल फेडरेशन जेको आहे ऑनलाइन एजुकेशन सिस्टम बि इंट्रोड्यूस कयो आहे। असां न्यू जनरेशन स्कूलिंग सिस्टम में LMS हिकिड़ो डेवलप कयो आहे, लर्निंग मैनेजमेंट सिस्टम डेवलप कयो आहे। उते घर में वेही करे बि तव्हां पढ़ी था सघो ऐं उहो ऑनलाइन जेके लेक्चर्स आहिनि उहे अवेलेबल आहिनि, रजिस्ट्रेशन उनजी फ्री आहे। ऐं तव्हां न्यू जनरेशन स्कूल सिस्टम सर्च कयो तव्हां इन में नेट ते ऐं तव्हांखे कॉन्टेक्ट मिली वेंदो, तव्हां मूंसां कॉन्टेक्ट कयो, मां उनखे ॿारनि खे जेको आहे घर वेही असां पढ़ाइण जी कोशिशि कंदासीं। सिर्फ़ु हिकिड़ो डिवाइस हुजणु घुरिजे। असां न्यू जनरेशन स्कूल त असां त फ्री लैपटॉप ई ॾियूं पिया, पर जेके असां वटि इनरोल थियनि था उन्हनि खे असां फ्री लैपटॉप था ॾियूं, छो रिसोर्सिस असांजा पंहिंजा आहिनि, असां वटि बजटिंग न आहे, गवर्नमेंट असांखे फंड नथी करे पई, पर जेको पढ़णु थो चाहे पियो असां हुनखे जदीद टेक्नोलॉजी सेखारियूं पिया, हुनखे वोकेशनल ट्रेनिंग ॾियूं पिया, स्किल्स ॾियूं पिया, छो त स्किल्स खां बग़ैर जेको आहे ऐं डिजिटल पाकिस्तान ठाहिण जे लाइ ऐं स्किलफुल पाकिस्तान ठाहिण लाइ, हुनरमंद पाकिस्तान ठाहिण लाइ असां सभिनि खे कोशिशि करणी पवंदी ऐं तॾहिं वञी करे असांजी जेका अपकमिंग जनरेशन आहे हू सेल्फ एम्प्लॉयमेंट जी तरफ़ वञी थी सघे पई, अदरवाइज़ सेल्फ एम्प्लॉयमेंट न थींदी, बेरोज़गारी वधंदी, पोइ कमु न थींदो, ज़ाहिर आहे जॾहिं कमाए न सघंदो त पोइ ज़ाहिर आहे ॾाढो प्रॉब्लम थींदो। सही सही, अल्लाह साईं बेहतर करे सभिनी जे हक़ में। मैम आप ये बताइए कि पॉलिटिकल पार्टीज तो बहुत हैं, ठीक है, पाकिस्तान के अंदर, आपने PPP का चुनाव क्यों किया और कब किया? सॉरी, तकरीबन मुझे 15 इयर्स हो गए माशाल्लाह। और मैं गवर्नमेंट के साथ रही ज़्यादा, पीपल्स पार्टी ही के गवर्नमेंट के डिफरेंट डिपार्टमेंट्स के अंदर रही, और अब जो है एज ए वर्कर मैं तकरीबन कोई 8-9 ईयर से ग्रास रूट लेवल के ऊपर, क्योंकि जब तक आप एक प्रोसेस से नहीं गुजरते, आप एज ए वर्कर काम नहीं करते, तो आपको उस पार्टी की आइडियोलॉजी समझ नहीं आती है। इसमें जो पाकिस्तान पीपल्स पार्टी को सेलेक्ट करने का और पाकिस्तान पीपल्स पार्टी में आने का जो मेरा हुआ सारा कुछ, तो वो ये कि वुमेन एम्पावरमेंट की बेस्ट मिसाल है पाकिस्तान पीपल्स पार्टी। फिर आप देखें कि बेनज़ीर भुट्टो साहिबा ना सिर्फ पाकिस्तान बल्कि दुनिया के बेहतरीन लीडर में से, जब उनकी शहादत हुई तो उन्होंने कहा ये पाकिस्तान का नुकसान नहीं, ये पूरे आलमी दुनिया का नुकसान है। जो खातून ने अपने वालिद को, जिनको एक एक्स्ट्रा जुडिशियल मर्डर के तहत रखा गया वो तो सब अब जानते हैं, और उन्होंने उसके बाद एक स्ट्रगल की और जमहूरियत के लिए स्ट्रगल की, शहीद हुई, लोगों के लिए उन्होंने जान दी, और वो लोगों को जो है जो उनके लोग थे, पार्टी के लोग, उनको वो बाय नेम जानती थी और वो चाहती थी कि मैं कुछ करूं। इसी तरह भुट्टो साहब ने देखे पाकिस्तान बना, मैंने काफ़ी भुट्टो साहब का जो है वो चीज़ें पढ़ी देखी जब मैं रिसर्च एंड कोऑर्डिनेशन सेल में आई। पाकिस्तान एक घर तो था पर विदाउट छत, विदाउट मतलब एक उसका इंफ्रास्ट्रक्चर नहीं था। आइन भुट्टो साहब ने दिया, एटॉमिक एनर्जी उन्होंने बनाया, NICs जो हमारी आइडेंटिटी है वो उन्होंने दी। उसके बाद उन्होंने आजिर और अजीर का जो एम्प्लॉयर और लेबर को बैठ के उन्होंने कहा बैठो और बात करो, जो इत्तेसाल पसंदी उनकी होती थी वो ना हो। हज का जो है वो रिलीजियस जो है वो मिनिस्ट्री उन्होंने बनाई। तो पाकिस्तान का जो बुनियादी स्ट्रक्चर था या इंफ्रास्ट्रक्चर था वो जुल्फ़िकार अली भुट्टो ने बनाया। वो लीडर हैं जो आज भी लोग उनको पढ़ते हैं,
उनको याद करते हैं तो कोई ऐसी वजह थी, वो एक बहुत अमीर फैमिली से थे, वो चाहते तो अमेरिका लंदन जाके जो है शिफ्ट होके कर सकते थे, पर उन्होंने कहा नहीं, मुझे पाकिस्तानियों के लिए कुछ करना है। उन्हें एक सियासी सोच, उनका जमहूरी हक, उनका बुनियादी दस्तावेज़ जो आइन है वो उसको देना है। तो जब ऐसे आपके लीडर्स हों और आप उनको फॉलो करते हैं तो इसमें मुझे लगता है कि आप आवाम से करीब होते हैं। जैसे बीबी आवाम से, जैसे चेयरमैन बिलावल भुट्टो, आपने देखा कि सबसे एक्टिव और ज़बरदस्त किस्म की इलेक्शन कैंपेन बिलावल भुट्टो साहब ने चलाई। इसी तरह उनके नाना से लेके हम भुट्टो बिलावल साहब की बात करते हैं तो इसमें आपको पाकिस्तान के लिए कुर्बानियाँ, उनके शहीदों का खून, उनकी एक जमहूरी सोच, तो ऐसी पार्टी को सेलेक्ट करना जो है मुझे नहीं लगता कि उसमें कोई प्रॉब्लम आनी चाहिए थी। सही। पाकिस्तान पीपल्स पार्टी और ख़ास तौर पे ख़वातीन को जो है ना वो काफ़ी प्रमोट किया जाता है। आज मैं जो बैठी हुई हूँ, जो मुझे इज़्ज़त मिल रही है वो मेरी पीपल्स पार्टी की वजह से है। और अदर पार्टीज़ भी हैं जिसमें हमने देखा कि बिल्कुल एक अनगाइडेड अप्रोच के साथ लोग आ जाते हैं। नहीं, पाकिस्तान पीपल्स पार्टी आइडियोलॉजी बेस्ड पार्टी है। जिन्होंने कुर्बानियाँ दी हैं आइडियोलॉजी से चलें तो मेरा ख्याल है कि वही बेहतरीन पार्टी थी, है और रहेगी। ज़बरदस्त। अच्छा, जैसे बहुत सारी चीज़ें हमें सुनने में आती हैं कि आप पार्टी ज्वाइन कर लें, कोई इशू नहीं होगा, लेकिन पार्टी ज्वाइन करना, उसके क्या एस्पेक्ट्स होते हैं, क्या एक मतलब चीज़ें होती हैं जो आप पार्टी ज्वाइन कर सकते हैं? हाँ, एक क्राइटेरिया देखें आप, एक तो उसके आपके अगर आप खातून हैं, हमारे पास जैसे अभी इलेक्शन के दौरान अदर पार्टी से आई, उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस की कि हम पाकिस्तान पीपल्स पार्टी के अंदर शमूलियत करते हैं। तो जो हमारी डिवीज़न की प्रेसिडेंट हैं, हमारी सिंध की प्रेसिडेंट है, इसी तरह जो हमारा मदर विंग है, उनके जो प्रेसिडेंट और जनरल सेक्रेटरी जो उस वक्त अवेलेबल होते हैं वो उनकी शमूलियत कराते हैं, उन्हें इंट्रोड्यूस कराते हैं। फिर हमारे यहाँ फॉर्म फिलिंग भी होती है कि अब आप पाकिस्तान पीपल्स पार्टी के मेंबर हैं। अब जैसे एक लेडी आई हैं और काफ़ी लेडीज़ जो आई अदर पार्टीज से भी आई, तो उनको जो है बाकायदा जो हमारी डिवीज़न की प्रेसिडेंट है, हमारे सिंध की प्रेसिडेंट है प्रोविंस की, उन्होंने इंट्रोड्यूस कराया कि ये अब हमारे मेंबर्स हैं, ये पाकिस्तान पीपल्स पार्टी के वर्कर्स हैं। और उनको मैंने विद द पैसेज ऑफ टाइम देखा कि उन्होंने अपनी एक कमिटमेंट के साथ, फुल डेडिकेशन के साथ, वो ख़वातीन उन्होंने काफ़ी काम किया, आवाम में जाके किया और बड़े दिल से किया। तो अब मैं जब उनको देखती हूँ कि जिन्होंने इलेक्शन के दरमियान जो है वो शमूलियत इख्तियार की थी, अब वो एक ओहदे की तरफ गामजन है, जल्दी वो एक ऑफिस बेरर होंगे। और उन्होंने मनवाया कि हाँ, पाकिस्तान पीपल्स पार्टी में जाना मेरा एक अच्छा फैसला था। तो पाकिस्तान पीपल्स पार्टी एक जमहूरी और ओपन माइंडेड जो है वो पार्टी है, वो हर एक को जो है वो एक्सेप्ट करते हैं और डिसेंट पार्टी है, सिविलाइज पार्टी है। हम बदतमीज़ी, गाली गलौज, किसी के साथ मिसबिहेव, ये हमारे लीडर्स की या लीडरशिप की बिल्कुल भी ऐसी तालीम और तरबियत नहीं है। स्पेस दी जाती है, आप आएँ, हमारी पार्टी ज्वाइन करें, उसके लिए काम करें। मुझे नहीं लगता कि कोई भी ऐसा हर्डल या परेशानी हो जो आपको आगे जाने से जो है वो रोके। सही। तो इट मीन्स कि ये एक खुला प्लेटफॉर्म है, जो भी आए ज्वाइन करना चाहता है। तो मुझे जेके भी भेनरूं जेके ज्वाइन करणु चाहिनि थियूं त तव्हांजे लाइ इहो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे KTN, ऐं तव्हां असांजे प्रोग्राम जे तवसुस सां तव्हां ज्वाइन करे सघो था। ये एक दैट इज ज़बरदस्त, एक्स्ट्रा ऑर्डिनरी। क्योंकि देखें आजकल बहुत से ख़वातीन का अब है कि हमें पॉलिटिक्स में जाना है। आप सोच समझ के उस पार्टी को पढ़ के, उस पार्टी का पूरा बैकग्राउंड देख के, जो आपके पाकिस्तान को पेश दे रहे हैं, जो आपके पाकिस्तान के लिए सोच रहे हैं और अपनी जानों की कुर्बानियाँ देने से नहीं डरे करें। अभी आप देखें 26 अमेंडमेंट की बात करते हैं तो बिलावल भुट्टो द यंगेस्ट लीडर ऑफ पाकिस्तान, उन्होंने उसको लीड किया, उसको लेके गए और एक बहुत बड़ी उनकी ये अचीवमेंट है कि जो और पॉलिटिशियन, बड़े सीनियर पॉलिटिशियन भी हैं, पर बिलावल भुट्टो वाज द, मतलब ही इज़ द फर्स्ट जिन्होंने ये इसको इनिशिएट किया और इसको फुलफिल किया। जब वो एक टारगेट को सोच लेते हैं तो ऑलवेज वो अचीव करते हैं। आप उनकी परफॉर्मेंस जो है वो ड्यूरिंग इलेक्शन देख सकते हैं। आप एज ए फॉरेन मिनिस्टर
जिनको ना सिर्फ इंटरनेशनली रिकग्निशन मिली, बल्कि पाकिस्तान में जो हमारे मीडिया के लोग हैं, जो क्रिटिक्स हैं, वो भी कहते हैं कि नहीं, बिलावल भुट्टो जैसा फॉरेन मिनिस्टर इस दौर में हमने नहीं देखा जिन्होंने इतना अच्छा परफॉर्म किया। नहीं ज़बरदस्त ज़बरदस्त। सर तव्हां इहो ॿुधायो त अॼुकल्ह जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे त असांजे ॿारनि जे लाइ ऐं ईंदड़ नस्ल जे लाइ IT अॼुकल्ह ख़बर अथव त ॾाढो मतिलबु हिकिड़ो फेम बि हासिलु कयो आहे, ॿार अचनि बि इन फील्ड में था, त नेक्स्ट जनरेशन जे लाइ छा आहे IT? जी बिल्कुलु, एक्चुअली जेका प्रेज़ेंट जनरेशन पैदा थी चुकी आहे, छो त जेको हिकिड़ो इंटरनेशनल तरीक़ेकार आहे जनरेशन खे रिकग्नाइज़ करण जो, जेका 2000 खां 2012 ताईं जी जनरेशन हुई उहा ज़ी जनरेशन हुई, ऐं जेकॾहिं 2012-13 खां जेका 2024 ताईं जी जनरेशन आहे इहा अल्फ़ा जनरेशन आहे। हाणे जेका ज़ी जनरेशन हुई हू बि कंप्यूटराइज़ जनरेशन चइबी हुई, ऐं इन करे जेके हींअर तव्हांखे 22-24 साल जा 25 साल जा ॿार नज़र अचनि था, इहे कंप्यूटराइज़ माइंड रखनि पिया, टेक्नोलॉजी जल्दी सिखी विया, जल्दी कोर्सिस करे, बेशक इन्हनि जी बुनियादी तालीम IT सां रिलेटेड न हुई, पर हू अॻिते जंहिं निकितो ऐं हू अॻिते प्रोफेशन खे एडॉप्ट करे वियो। ऐं इहे उहे डॉक्टर बि अपकमिंग डॉक्टर्स आहिनि जेके मेडिकल सां गॾोगॾु टेक्नोलॉजी यूटिलाइज़ेशन थियो, जीअं साइबर नाइफ जी एग्ज़ाम्पल आहे, टेक्नोलॉजी जो इस्तेमालु हिकु मेडिकल जे अंदरि बि आहे। ऐं हाणे जेका जनरेशन जेका अल्फ़ा जनरेशन पैदा थी रही आहे, इहे त रोबोटिक जनरेशन चइबी आहे। मतिलबु तव्हां ॾिसो त घरनि में ॿारु जेको आहे, छो त हिकिड़ी जेका माउ आहे उहा उन दौरान जेको आहे स्क्रीन टाइम आहे, जो स्क्रीन टाइम जे करे उनजो इम्पैक्ट ॿार ते पवे थो, ऐं ॿारु जॾहिं अचे थो अञा हू ॾिसणु शुरू थो करे त उनजो इंट्रोडक्शन जेको आहे वर्चुअली वीडियो कॉल ते पूरे रिश्तेदारनि सां ॻाल्हि थी थिए, हू ॻाल्हाइणु नथो सिखे पर फेस एक्सप्रेशन जे ज़रिए हू ॻाल्हाए थो ऐं ॾिसे थो पियो। त उन खां पोइ जॾहिं ॿारु हू 2 साल जो थिए थो, 1.5 साल जो थिए थो, हू चए थो मूंखे ॿिया टॉयज़ हाली न घुरिजनि, इहो खपे, ही टॉय बि मूंखे ॾियो। पोइ हू उन्हनि खे कार्टून लॻाए या कोई एक्टिविटीज़ लॻाए ॾियनि थियूं। त हीअ जेका जनरेशन आहे, छा एजुकेशन सिस्टम जेको हींअर पाकिस्तान में आहे, जेको पाकिस्तान जो पंहिंजो मैट्रिक सिस्टम आहे, छा इहो ईअं हुजणु घुरिजे? छा विदाउट टेक्नोलॉजी ओनली बुक्स ओनली रटो? इहो बिल्कुलु पॉसिबल न आहे। त लेट्स इन्हनि खे असांखे अहिड़ो मौक़ो ॾियूं त असां इहे टेक्नोलॉजी जो यूज़ करनि एजुकेशन में। जेकॾहिं अॼु लर्निंग कंदा टेक्नोलॉजी सां, सुभाणे अर्निंग कंदा इन टेक्नोलॉजी सां। दुनिया में एग्ज़ाम्पल्स आहिनि त टेक्नोलॉजी सां जंहिं लर्न कयो आहे त उन टेक्नोलॉजी सां अर्निंग बि शुरू कई आहे। कोविड में काफ़ी मिसालूं अहिड़ियूं आहिनि। सो पाकिस्तान जे एजुकेशन सिस्टम खे बदिलणो पवंदो, और पाकिस्तान प्राइवेट स्कूल फेडरेशन न्यू जनरेशन स्कूलिंग सिस्टम असां इंट्रोड्यूस करे चुका आहियूं। असांजा जेके तमामु क्लासरूम हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि असां स्मार्ट बोर्ड्स लॻाया आहिनि, लर्निंग मैनेजमेंट सिस्टम ठाहियो आहे, डिजिटल रिसोर्सिस ठाहिया आहिनि। असां डिजिटल रिसोर्सिस यूट्यूब जा यूज़ न कंदा आहियूं। असां जेको निसाब जेका किताब पढ़ायूं था उनजो हिकिड़ो लेसन रिकॉर्ड करे असांजी टीचर उहा अपलोड थी करे छॾे, ऐं घर जे दरवाज़े ताईं ॿार खे 24 कलाक अवेलेबल आहे, त हू पंहिंजे लैपटॉप ते, मोबाइल में न, छो त हीअ नंढी डिवाइस आहे, इन जो आई साइड प्रॉब्लम आहे। ॿियो एंड्रॉइड जेको हूंदो आहे, एंड्रॉइड 1 फुट ते ॿारु ॾिसंदो आहे, 1.5 फुट ते, ऐं जेकॾहिं लैपटॉप आहे त उहो 2 फुटनि ते हूंदो आहे, ऐं स्क्रीन थोरी वॾी हूंदी आहे। ऐं हिन में एंड्रॉइड जे करे इन में एप्लीकेशन्स, गेम्स ऐं घणियूं शयूं अची थियूं वञनि, ऐं ॿार खे असां नथा चाहियूं त बेड में सुम्हियो पियो आहे त बि उहो रखे, किथे बि आहे त उहो मूव करे पोर्टेबल। तो इनखे लैपटॉप जे ज़रिए असांखे कोशिशि कजे त असांखे तालीम ॾिजे। जेकॾहिं असां पाकिस्तान जे हिननि पंहिंजनि ॿारनि खे इन अल्फ़ा जनरेशन खे असां न कयोसीं, हींअर जेका जनरेशन अचे थी उहा त रोबोट ई आहे 100%। सही सर, इन ॻाल्हि खे बि डिस्कस कयूं। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ इन ॻाल्हि खे डिस्कस कयूं था। जी व्यूअर्स, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं।
तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भई शाम में। ऐं सर सां असांजी ब्रेक खां पहिरियां ॻाल्हि थी रही टेक्नोलॉजी जे हवाले सां असां ॻाल्हि करे रहियासीं। सर थोरी ॻाल्हि अधु में रहिजी वई, विच में ब्रेक बि ज़रूरी हुयो, त मां चाहींदसि त हुन ॻाल्हि खे तव्हां कंप्लीट कयो। तव्हांजो ॾाढो बहितरीनु सुवालु हुयो त जेका नेक्स्ट जनरेशन आहे उनजी कीअं एजुकेशन थियणु घुरिजे, कीअं सभु कुझु, उनजे तसलसल में हिकु ॿ जुमिला लास्ट हुया। जेको अॼु ॿार KG क्लास में अचे थो या 1 में थो अचे, फॉर एग्ज़ाम्पल 2024 आहे ऐं मैट्रिक या 10th स्टैंडर्ड हू 10 सालनि खां पोइ कंप्लीट कंदो, पोइ कॉलेज वेंदो, त उन वक़्तु हुनखे उनजा लर्निंग आउटकम्स छा हुजणु घुरिजनि। मीन्स 2034 ऐं 35 हूंदो। 2034-35 AI अची चुकी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस विदिन अ ईयर हिते पाकिस्तान में धूम मचाए छॾी आहे। असांजे मोबाइल फ़ोन में AI हर एप्लीकेशन में मौजूदु आहे, सभिनि में आहे हाणे। ऐं वॾा वॾा मेटा त अलाए कॾहिं खां यूज़ पियो करे, या अहिड़ा जेके वॾा प्लेटफॉर्म आहिनि। ऐं हाणे स्कैम फ्रॉड्स या त को बि सवली सिंधीअ में त एॾा थींदा, एतिरो कुझु हूंदो त असांजे ॿारनि खे इन क़ाबिल ठाहिणो आहे त जेके इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो मुक़ाबिलो करे सघनि। ऐं 10 सालनि खां पोइ 2035 में जॾहिं ही कॉलेज वेंदा, उन वक़्तु छा हूंदो। हींअर अहिड़ियूं एप्लीकेशन मौजूदु आहिनि जेको तव्हांखे कंहिं क्वेश्चन पेपर जी तस्वीर कढो ऐं तव्हां उनखे विदिन 3 सेकेंड जेको आहे 4 सेकेंड पूरो सॉल्व करे तव्हांखे ॾिए थी। सही ॻाल्हि आहे। ऐं तव्हांखे का शइ नथी अचे ऐं तव्हां दुनिया जी कहिड़ी ज़बान में बि तव्हां हुन सां मोबाइल में ई जेको आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐप्स ऐं रोबोट्स मौजूदु आहिनि, सां तव्हां ॻाल्हायो, सिंधीअ में ॻाल्हायो, इंग्लिश में ॻाल्हायो, उर्दू में ॻाल्हायो, ऐं बाक़ाइदा फीलिंग सां ॻाल्हाइनि था। 2024 जो एंड थियल आहे, 2025 में छा थींदो, 2026 में छा थींदो, 2034-35 में छा थींदो। छा असां पंहिंजनि ॿारनि खे उहे स्किल्स, उहे महारतूं ॾेई रहिया आहियूं? छा उन मयार जी तालीम आहे? न। असांखे इहो फ़िक्रमंद थियणो आहे। असांजा जेके वालदेन हींअर TV प्रोग्राम ॾिसनि था, उन्हनि जे लाइ इहा गुज़ारिश आहे कि हू जेके आहिनि इन ॻाल्हि ते गौर कनि ऐं उस्ताद सां मुहबत करनि, उस्ताद जी इज़त करनि, ऐं जेको उस्ताद सुठी तालीम ॾियण जी कोशिशि थो करे उन जी इज़त करनि। जेको नक़ल थो कराए, कॉपी थो कराए, चीटिंग थो कराए, अहिड़नि उस्तादनि खां त पनाह बहितर आहे। सही। त हाणे कल्चर एॾो थी वियो आहे त बाबा हू उस्ताद चङो जेको नंबर वधीक ॾेई छॾे, उहो उस्ताद चङो जेको बोर्ड में नक़ल कराए छॾे। त तव्हां पंहिंजे ॿारनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क़ाबिल ठाहियो, परसेंटेज ग्रेड्स न। ऐं हींअर तव्हां सपोर्ट कयो उन्हनि उस्तादनि जी, उन्हनि स्कूलनि जी जेके हुनर बि सेखारनि, सही फिज़िकल हुनर सेखारनि, कोडिंग सेखारनि, AI सेखारनि, जेको बि सेखारनि अहिड़ो कमु करनि। असां पंहिंजे न्यू जनरेशन स्कूल सिस्टम में एज़ अ मॉडल रोल असां ही कमु करे रहिया आहियूं। असांजा KG जा ॿार रोबोटिक ऐं स्टैम्प एजुकेशन पिया करनि, हू ब्लॉक बिल्डिंग पिया करनि, हू शयूं था ठाहिनि, अहिड़ा क्रिएटिव ॿार था निकिरनि। असांखे 1 क्लास ताईं पहुचंदे ख़बर पवंदी आहे त हीउ सिविल इंजीनियर ठहंदो, हीउ डॉक्टर ठही थो सघे, हीउ इलेक्ट्रॉनिक जो एक्सपर्ट थो थी सघे, हीउ जेको आहे आर्किटेक्ट थो ठही सघे, हीउ कोई डिज़ाइनर थो ठही सघे, या हीउ लैंग्वेज एक्सपर्ट थो ठही सघे। असांखे उतां ई ख़बर पइजी वेंदी आहे। त असां पैदा थींदे ई ॿार खे ठाहींदा आहियूं, साईं हिनखे डॉक्टर इंजीनियर ठाहियूं। उनखां बहितर आहे नो योर चाइल्ड, पंहिंजे ॿार खे सुञाणियो। 8 क़िस्म जूं ज़हानतूं हूंदियूं आहिनि, जेकॾहिं की थ्योरी आहे मल्टीपल इंटेलिजेंस, इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, ठीकु आहे, मुख़्तलिफ़ आहिनि 8। रिसर्च कयो तव्हां, कीवर्ड जेको ॻाल्हायां पियो तव्हां गूगल में सर्च कयो मल्टीपल इंटेलिजेंस, वर्ड लिखो तव्हांजे अची वेंदियूं साम्हूं सर्च, ऐं ईअं रिसर्च कयो, तव्हां पाण रिसर्च कयो, ॾिसो त मुंहिंजे ॿार में इहे 8 मां कहिड़ियूं कहिड़ियूं झलकिन थियूं, कहिड़ी कहिड़ी नज़र थी अचे। असां पंहिंजे ॿार खे सुञाणण जी कोशिशि ई नथा कयूं, ॿार सां रिलेशनशिप कायम बि नथा कयूं। सर इन जो रीज़न तव्हांखे इहो न लॻंदो आहे त ॿारनि जे विच में ऐं पेरेंट्स जे विच में हिकिड़ो कम्युनिकेशन गैप आहे? एग्ज़ैक्टली, बहितरीनु। ॾिसो असां सम्झंदा आहियूं त जीअं असां पलियासीं, असांजे पेरेंट्स सख़्ती कई। ॾिसो जनरेशन टू जनरेशन वे ऑफ ग्रूमिंग इज़ द डिफरेंट। जेका अल्फ़ा जनरेशन हुई या जी जनरेशन हुई या उनखां पहिरियां एक्स जनरेशन हुई, उन जी तरबियत तालीम असांजे एशिया खंड में पाकिस्तान में तरीक़ो ॿियो हुयो, हू हली वियो। हींअर लाइफ फास्ट आहे, एतिरी फास्ट आहे, इन्हनि ॿारनि सां इन्हनि जी तरबियत करणु, इन सां कम्युनिकेट करण जो तरीक़ो डिफरेंट हुजणु घुरिजे। ऐं घणो प्यार, घणो पैम्पर बि न करणु घुरिजे ऐं सख़्ती बि न करणु घुरिजे, ऐं हिकिड़ो विच धरो तरीक़ेकार अख़्तियार करणु घुरिजे।
ऐं उहे शयूं मौजूदु आहिनि। पेरेंटिंग सिखण जो ॾाढो वॾो मसइलो आहे। पेरेंटिंग असां उनखे चवंदा आहियूं जेको त बीइंग अ पेरेंट अॻे तरीक़ो छा हूंदो कि नसल दर नसल सिखिबो हुयो। 16 सालनि 15 सालनि में छोकिरी जी शादी थी वेंदी हुई ऐं उहे मेच्योर माऊं न हूंदियूं हुयूं, बर्थ त ॾियनि पियूं, पर उन खां पोइ जेको ॾाॾो नानो ॾाॾी नानी उहा जेका कंबाइन तरबियत। फैमिली सिस्टम हुयो उन में उहे एक्सपर्ट पेरेंटिंग करनि पियूं। उहे पंहिंजी फैमिली वैल्यूज़ जे हिसाब सां, पंहिंजी बिरादरी, पंहिंजे जेको कल्चर आहे उन जे हिसाब अॻिते सां पिया ॾियनि वधाइनि, हा। पिया। कुझु सालनि खां पोइ हू माइरूं बि जेको आहे उन्हनि खां सिखी पई वञनि, त इहो हिकिड़ो ट्रेंड पियो हले त पेरेंटिंग सुठी पई थिए। हाणे पेरेंटिंग नथी थी सघे। पेरेंटिंग जा 4 हिकिड़ा पेरेंटिंग स्टाइल्स आहिनि इंटरनेशनली, पर उन्हनि में वधीक जेको तवाज़ुन आहे उहो छा आहे, उहो सवली सिंधीअ में कि मां कोशिशि कंदो आहियां आसान तरीक़े सां ॻाल्हाइण कि हर कॉमन माण्हू सम्झे। जी। उन में 2 मुख्य मेन हिसा आहिनि। हिकिड़ो आहे चइबो आहे केयर एंड हिकिड़ी चइबी आहे केयर, ॿियो चइबो आहे कंट्रोल। केयर या रिस्पॉन्सिव थियणु, यानी ॿार जो ॾाढो ख़्यालु रखणु ऐं ॾाढो ज़िमेदारियूं पूरियूं करणु, हर शइ मुहैया करणु, मम्मी ॾाढो डैडी बि न पैम्पर कजे, करणु। हा। ॿिए तरफ़ कंट्रोल, सख़्ती ऐं डिमांडिंग कि मुंहिंजो ॿारु पीउ अचे त चवे मुंहिंजे ॿारु हीउ छो न कयो आहे, हीअं न आहे, हीअं न आहे, सख़्ती। त हीअ जेकी ॿई शयूं आहिनि, हिकिड़ो ज़मानो हुयो हीअं हूंदो हुयो, हीअ शइ थोरी सी वधीक हूंदी, कल्चर अहिड़ो हुयो। पर हींअर जेको आहे चाइल्ड सेंटर्ड एजुकेशन आहे, चाइल्ड सेंटर्ड सभु कुझु आहे। त हींअर जेको कुझु छा हूंदो आहे त उहे पेरेंट्स एतिरा पैम्पर कंदा आहिनि पंहिंजनि ॿारनि खे, सुभाणे पछताईंदा आहिनि। ॿारु नंढो आहे, झूले में पियो आहे, पंहिंजा हथ पेर हणे थो, असां उनखे कमु नथा करणु ॾियूं। असां उनखे नवालो ठाहे, मानी ठाहे, बाबा उठो उठो, छा घुरिजे मुंहिंजे पुट खे, बाबा अरेंज कयो फौरन। ऐं बाद में उहो जेको पाण भॼी भॼी शीशे जी शइ पई आहे, गिलास पियो, न न तूं न भॼी पवंदो, मूंखे पाणी पीआरनि थियूं। त इन में उहा नुंहुं चङी आहे, उहा माउ चङी आहे जेको ॿार खे हर शइ फीड थी करे। पोइ ॿारु वरी कुझु अरसे खां पोइ पंहिंजो कमु करणु पसंदि न कंदो आहे, पोइ हू चवंदो आहे त हाणे मूंखे हर शइ मूंखे ॾियो। बेड ते ई खपे। ऐं कार्टून लॻाए विहारे थी छॾनि, माउ खाराए थी पई हुनखे, हू पाण खाईंदो बि न आहे। त ॿार खे कमु करणु ॾियो, ॿारु पंहिंजो कमु करे, केयर ऑफ सेल्फ करे, केयर ऑफ एनवायरनमेंट करे, सही। पंहिंजा कपिड़ा पाण रखे, शेल्फ में सभु कुझु करे, पंहिंजा कम। अॻे ॻोठाणो माहौल ईअं ई हुयो, पर हींअर बि असां एतिरो घणो लाॾ प्यार पिया कयूं त ॿारनि जी तरबियत बिगाड़ था पैदा कयूं। त केयर ऑफ सेल्फ कंदो, केयर ऑफ एनवायरनमेंट कंदो। एनवायरनमेंट मतिलबु आहे कचिरो न करे, जेका शइ किथे रखी आहे, जेकॾहिं घर में डिज़ाइनिंग सेटिंग थियलु आहे त उन मुक़ररु जॻह ते शइ पई हुजे, उनखे हरू भरू हेॾां न सटे। त कोशिशि करे ॿारनि खे इन्वॉल्व कयो। ऐं ॿियो सेविंग जो कॉन्सेप्ट न आहे। हा। सेविंग ॿारनि खे उनजी पॉकेट मनी मां सेव करायो ऐं सेव खे इन्वेस्टमेंट कयो। कंहिं मेमण खां पुछो, कंहिं दीवान खां पुछो, कंहिं बिज़नेसमैन खां पुछो, उहो ॿुधाईंदो। त सेविंग करे ऐं उनखे ॿार खां रीइन्वेस्टमेंट करायो त भई हीउ तुंहिंजो आहे, हीउ तुंहिंजा 10,000 जमा थिया, हिनखे किथे लॻायूं था। हू हिकिड़ो चाचू आहे वीचारो, हू हली नथो सघे, उनखे बिज़नेस था करायूं। हू आहे अपाहज आहे, चलो हिकु त सवाबु थींदो, इनखे चवंदा बाबा फ्रूट सब्ज़ी वठी करे हिते वेही रहंदो, कर हिते कर। हिकु त सपोर्ट थी वई, ॿियो उनखां चवंदा जेको तूं कमाए थोरो सो असांखे ॾेई छॾिजांइ। हाणे अहिड़ा नंढा नंढा इन्वेस्टमेंट्स करनि, ॿार खे आदत विझनि त हू हिकिड़ो करे, उनखे पोइ वरी जो फ्रूट अचे, जॾहिं मिसाल 10,000 लॻाया, हिकिड़े 6-8 महीननि में 10,000 साल में कमाया, त हू चवनि पिया हाणे इन 10,000 खे ॿी जॻह ते रीइन्वेस्ट कयो, ही प्रॉफिट में थी वियो। त ॿारनि खे शुरू में एंटरप्रोनरशिप हुजे। हिते असां MBA था कयूं त नौकिरी जी तलाश, भई मास्टर ऑफ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन करे तव्हां नौकिरी जी तलाश छो था कयो। त अचो त असां रियल सेंस में एजुकेशन ॾियूं, तरबियत ॾियूं, तालीम ॾियूं। असांजा ॿार, हा, असांजा ॿार इंडिपेंडेंट थियनि, ॿिए ॾे ॾिसनि न, सेल्फ एम्प्लॉयमेंट थिए। पंहिंजनि ॿारनि खे ज़माने सां गॾु वठी हलूं ऐं वैल्यूज़ ॾियूं, क़दुरु कयूं, ताकी हू वॾनि जी इज़त करे। ॿारु जेको आहे एनवायरनमेंट मां सिखंदो आहे। ऐं एनवायरनमेंट में जेकॾहिं मां पंहिंजी कुराड़ी माउ जी पेर रोज़ाना दॿाईंदुसि, चवंदो मुंहिंजी माउ आहे ऐं मुंहिंजा ॿार ॾिसंदा, चवंदा बाबा छा था कयो, त भई हीअ मुंहिंजी माउ आहे न, जे पेरनि में जन्नत आहे, हिनजी ख़िदमत करणी आहे, त हू सुभाणे तव्हांखे वरी मोटी तव्हांखे फ्रूट मिलंदो। सही ॻाल्हि आहे। पर हाणे असां पंहिंजी माउरुनि खे, पंहिंजे पीउ खे उन सां बदतमीज़ी था कयूं, त असां छा तवक़ो कंदासीं नंढनि ॿारनि खां, त असांखे हू असांजी सुभाणे ख़िदमत कंदा। एग्जैक्ट। पहले के दौर में ये होता था कि जैसे बड़े बुजुर्ग सब साथ बैठते थे, उसमें चचा मामू ताया सब बैठते थे,
بچے بھی ہوتے تھے, بچوں کو اسپیشلی بٹھایا جاتا تھا بڑوں کے بیچ میں کہ بات سنو, دیکھو کیا بات ہو رہی ہے, بچے گرو کرتے تھے, سمجھتے تھے, سمجھایا جاتا تھا, ویلیوز کو سمجھایا جاتا تھا. لیکن آج کے دور میں بچے رشتہ داروں سے بھی بھاگتے ہیں, گھر والوں سے بھی بھاگتے ہیں, اور بڑوں کے بیچ میں تو بیٹھنا پسند ہی نہیں کرتے, چاہے وہ کوئی بھی ٹاپک ہو, چاہے ان کے کام کا ہو یا نہ ہو. ایک کہتے ہیں نا کہ گروئنگ ایج ہوتی ہے, ایک بچہ سیکھتا ہے. آج کا بچہ کیا سیکھ رہا ہے؟ دیکھیے بچے ایک تو بہت تیزی سے مجھے لگتا ہے کہ یہ بڑے ہو کمپیوٹر رہے کا ہیں. دور ہے اور سارے بچے بھی کمپیوٹرائز ہو گئے. کمیونیکیشن گیپ پیرنٹس کے درمیان اور ود ان دا آپ کے فیملی ممبرز, جو آپ کی امیجیٹ فیملی, خالہ, پھپھی, دادی. اب بچے, ہم بھی شاید, اب میں بھی اس میں شامل ہوں, میں اب بچہ تو نہیں ہوں, کہ اب ہمارے پیرنٹس بھی ہوتے ہیں, ہم ہر وقت موبائل پہ لگے ہوئے. واٹس ایپ اور موبائل میں ہماری دنیا اور ہماری زندگی سمیٹ گئی ہے, ہم نے اس کو اپنا سب کچھ سمجھ لیا ہے. تو اب ہم اپنے فیملی ممبرس کو جب وہ آ کے بیٹھتے ہیں تو ہم اریٹیٹ ہوتے ہیں, نہیں بس یہ جائیں تو ہم اپنا فیس بک اور انسٹاگرام دیکھیں. تو ایگزیکٹلی یہی چیز. یہ چیز جو ہے نا, اس کو ختم کرنے کی ضرورت ہے. جب اس ایج میں ایسا کر رہی ہوں تو بچے تو بہت جلدی پک کرتے ہیں, بہت جلدی سیکھتے ہیں. تو وہ پھر ایک اگنورنس کا ان کی طرف سے جو ہے نا وہ ایک انڈیکیٹر آ رہا ہوتا ہے. وہ کہتے ہیں نہیں نہیں ابھی دادی کے گھر آئیں گے, باپ کہے گا دادی کو سلام کر لو, دادوں کو کر لو. وہ کہے گا اچھا ٹھیک ہے سلام, وہ گیا بیڈ پہ لیٹا, اس نے اپنا یوٹیوب کھول لیا. کیونکہ آپ نے اب یہ سمجھ لیا کہ یہ کمپیوٹر ہی میری لائف ہے. تو اس میں پیرنٹس کی ذمہ داری ہے کہ وہ بچوں کی ٹریننگ ان کو ایسا ریئلائز کریں, ہر چیز کا ایک ٹائم رکھیں. آپ کے اسکول جانے کا ٹائم ہے, آپ کا سونے کا ٹائم ہے, اس کے بعد آپ کو پیرنٹس اور فیملی کے ساتھ وقت گزارنا چاہیے, ایک دوسرے کی بات سننی چاہیے. اب ہمارے پیرنٹس بوڑھے ہو گئے ہیں تو ہم ان کو اگنور کرتے ہیں, ہم ان کی بات کو برداشت نہیں کرنا چاہتے. ہم کہتے ہیں بہت پریشان ہیں, بہت اسٹریس کے اندر ہیں, آپ سے ابھی ہمیں بات نہیں کرنی ہے. تو یہی چھوٹے بچے اپنے پیرنٹس کے ساتھ کر رہے ہیں. تو جو سب سے اہم ایلیمنٹ ہے وہ ہے تربیت اور سختی. میں ہمیشہ سے جو ہوں وہ شیر کی نظر والی چیز کے اوپر بیلیو کرتی ہوں کہ آپ بچوں کو ہر فیسلٹی دیں, پر نظر آپ کو شیر کی رکھنی ہے. وہ آپ کے پیرنٹ نہ ہوں, آپ ان کے پیرنٹس ہوں. آج بچے کسی چیز پہ روتے ہیں, آپ ان کو منع نہیں کرتے, کل وہ پیرنٹس پھر روتے ہیں. اور کیسے ایسے واقعات ڈیلی آپ ہماری سوسائٹی میں دیکھتے ہیں, ینگ جنریشن میں دیکھتی ہوں, بہت دکھ ہوتا ہے جب آپ ہر ایک کو گٹکا, پان اور چھوٹے موٹے ڈرگس کے اندر, ینگ لڑکے ہیں 15 سال کے, 16 سال کے, ان کا منہ بند ہے. ایک تو آپ اپنی ہیلتھ سے جو ہے وہ کھیل رہے ہیں, پیرنٹس کو کچھ نہیں سمجھ رہے, آپ فائنینشلی آپ کی انڈیپینڈنس نہیں ہے. تو یہ ساری چیزیں گھر سے ہوتی ہیں. گھر آپ کی روٹس ہوتا ہے. آپ کے پیرنٹس جو ہیں, آپ کے امیجیٹ فیملی ممبرز جو ہیں, ان کا ایک اہم رول ہوتا ہے. جو کمیونیکیشن گیپ یہ آیا ہے نا ود ان دا فیملی, اس گیپ کو ختم کرنا چاہیے. ٹھیک ہے ٹیکنالوجی کا دور ہے, اے آئی کا دور ہے, الفا جنریشن آ گئی ہے. جاپان میں بھی آپ دیکھیں کہ وہ فیملی کے ساتھ مل کے رات میں بیٹھ کے کھانا کھاتے ہیں, وہ فیملی کو ٹائم دیتے ہیں, پیرنٹس ان کو دیکھتے ہیں. اور پیرنٹس کی لک آفٹر کرنا اپنے بچوں کی ضروری ہے. رات کو وہ موبائل فون کا مس یوز تو نہیں کر رہے. آپ نے دیکھا کافی اسٹوریز ہم سنتے ہیں کہ مس یوز آف موبائل ہے, آپ کچھ ایسی پکچرز دیکھ رہے ہیں, موویز دیکھ رہے ہیں. تو ٹھیک ہے یہ ایک فیسلٹی ہے, اس کو فیسلٹی کے طور پہ یوز کریں, صحیح غلط پازیٹیو ہمارے یوز اپنے کریں, ہاتھ میں. بالکل ان کو آپ دیں, پر اپنے سپرویژن کے اندر. صحیح. میرا ایک ہی بھائی ہے, وہ ماشاءاللہ سے اب تو نیوی میں ایک بڑا آفیسر ہے, وہ کیڈٹ کالج سے پڑھا. دیکھیں کیڈٹ کالجز جیسے ابھی بتایا کہ ہر ایک چیز کا ٹائم ہونا چاہیے اور آرگنائز ہونا چاہیے. کیڈٹ کالجز میں صبح وہ 4 بجے اٹھاتے ہیں, دوڑاتے ہیں, فزیکل ایکسرسائزز, کیونکہ فزیکلی انسان جب بزی رہتا ہے تو وہ پھر فٹ بھی رہتا ہے, فٹ بھی رہتا ہے. تو وہ اس انٹر تک ہم نے اس کو کبھی موبائل نہیں دیا, کبھی اس کو بائک نہیں دی. ہر ایک گھر میں اب آپ دیکھیں 8-9 سال کے بچے بائکس چلا رہے ہیں. تو پیرنٹس ایسا نہ کریں, بچوں کی ناجائز خواہشات کو نہ پورا کریں. یہ آپ کے لیے ہی آگے جانے والے وقت میں جو ہے وہ مشکل بنے گا. صحیح ॻाल्हि आहे. ऐं इन में ई तव्हां ॾिसो था त जॾहिं असां ॿारनि जो इहे ख़्वाहिशात ते वधीक असां ध्यानु ॾींदा आहियूं, बजाए जो असां उनजी सुठी तरबियत कयूं, सुठो एजुकेशन उनखे, सुठी एजुकेशन उनखे ॾियूं, असां उन्हनि जी इहे ख़्वाहिशातूं पहिरियां रखंदा आहियूं त हलो ठीकु आहे,
ज़िद करे थो वठी ॾियो मतां असांजी ॻाल्हि मञी पए, त इन सां असांखे नुक़सान बि थींदा आहिनि, सोसाइटी नुक़सान बि खणंदी आहे। आए ॾींहुं तव्हांखे ख़बर पवंदी आहे त ॿार खे जेको आहे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं गाॾी खणी ॿाहिरि निकिरियो, बाइक खणी काॾे ॿाहिरि निकिरियो त हादसा बि पेश ईंदा आहिनि ऐं वरी अननेसेसरी शयुनि में बि इन्वॉल्व थी वेंदो आहे। त इलाही शयूं हूंदियूं आहिनि, त असांखे घुरिजे त असां पंहिंजे ॿार ते चेक एंड बैलेंस बि रखूं। उहा ई ॻाल्हि साम्हूं अची वई त ॿार खे जॾहिं तव्हां इंटरनेट यूज़ करायो था या मोबाइल ॾियो था या XYZ काई बि शइ हू पंहिंजी हिन में यूज़ करे थो, त तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त ॿार ते ध्यानु रखो ऐं टाइमिंग्स हुजनि। पढ़ाई जो हे टाइम आहे, खेॾण जो हे टाइम आहे, मानी वक़्त ते खाइणी आहे, सुम्हणो वक़्त ते आहे, त इहे सभु शयूं असांखे करणियूं पवंदियूं। सो इहो ई चवंदसि लास्ट में त अलाह साईं सभिनीनि खे हिदायत बि ॾिए ऐं स्पेशली पेरेंट्स खे, त पेरेंट्स बि पंहिंजो सुठे तरीक़े सां फ़र्ज़ अदा करे सघनि। सो थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच मैम, बहुत शुक्रिया आप दोनों का। सर लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदो? जी मैसेज बस हीअ आहे, ॾिसो ख़ुशि रहणु सिखो ऐं क्वालिटी टाइम पंहिंजे ॿारनि सां गुज़ारियो, फैमिली सां गुज़ारियो ऐं हर वक़्तु मोबाइल सां जेके वर्चुअल फ्रेंड्स आहिनि उहे तव्हां ख़ुशी न ॾेई सघंदा, जेका ख़ुशी तव्हांजी पंहिंजी फैमिली में मिलंदी। सही ॻाल्हि त उन्हनि सां बि क्वालिटी टाइम गुज़ारियो, गपशप कयो, राति जो गॾु वेही मानी खाओ ऐं उन खां ऐं ॿियो तव्हां पंहिंजे जेका ज़रूरियात आहे ऐं ख़्वाहिशात आहिनि जे विच में हिकिड़ो फ़र्क़ु रखो ऐं असां पंहिंजे मुल्क खे ओन कयूं जीअं असांजो घरु पंहिंजो मुल्क आहे, ईअं मोहल्लो आहे, पंहिंजो मुल्क जेको आहे पाकिस्तान बि असांजो घरु आहे। बेशक पंहिंजी धरतीअ सां मुहबत कयूं ऐं अचो त पाकिस्तान जे ॿारनि खे सुठी तालीम ऐं तरबियत ॾियूं ऐं तरबियत हमेशह घरनि खां शुरू थींदी आहे ऐं पोइ तालीम जेको आहे मदरसे या उन में स्कूल में थींदी आहे ऐं ॿार हिकिड़ो ऐं असांजी गुलदस्तो आहे पाकिस्तान, अचो त हिन सुहिणी धरतीअ खे जेको आहे असां बहितरीनु गुलदस्तो ठाहियूं। इंशाल्लाह ज़बरदस्त। जी मैम। जब हम किसी माशरे में रहते हैं तो हमें हमारी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी होती है और एक सिविक सेंस होती है जो मुझे पाकिस्तान में बिल्कुल मिस नज़र आती है। तो प्लीज़ एज ए इंडिविजुअल एक फ़र्द के जो आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है, एक अच्छे ह्यूमन बीइंग के लोगों के काम आएँ और जो हमारे यहाँ मुझे लगता है कि कहते हैं सफाई निफ्स ईमान है, पर वो हमारी कौम से बिल्कुल ख़त्म हो चुका है। आप रोड्स के ऊपर अभी गवर्नमेंट रोड बना के जाती है, आप इंक्रोचमेंट में एक बाइकिस्तान बना देते हैं। आम लोगों के लिए कितनी हर्डल तकालीफ है, एक पत्थर किसी के रास्ते से हटाने का हमारे मज़हब में कितना सवाब और नेकी है और हम कितनी हर्डल्स जो हैं लोगों के रास्ते में डालते हैं। तो एज ए गुड ह्यूमन बीइंग जो है वो अपनी रिस्पॉन्सिबिलिटी जो है वो निभाएं, हर चीज़ गवर्नमेंट के कंधों पे नहीं डालें। आप ही जैसे लोगों से जाके गवर्नमेंट बनती है। आप जो ये गुटके की तरफ हैं, आप जो है बेहंगम ट्रैफिक में, अब बाइक वाला ख़ास तौर पे बाइक वालों के लिए मैसेज है, प्लीज़ आप रश ड्राइविंग ना करें, 5 मिनट लेट आप जो है वो पहुंच जाएं। आपकी लेन 1 है, आप लेन 3 के अंदर कर रहे हैं, फिर आप कहते हैं गाड़ी वाले ने मार दिया। आप एक अकेले नहीं होते इस दुनिया से जाते, आपके पीछे 10 से 12 फैमिली मेंबर होते हैं। तो एज ए गुड ह्यूमन बीइंग जो आपकी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी है, जो सिविक सेंस है, उसको प्लीज़ पाकिस्तानी समझें, पढ़ें और उस पर इम्प्लीमेंट। ज़बरदस्त। ऐं हिते हिकिड़ी ॻाल्हि मां इहा इन में एड ऑन करणु चाहींदसि त हर शइ जेका असां चवंदा आहियूं त गवर्नमेंट करे गवर्नमेंट करे गवर्नमेंट करे, ठीकु आहे, गवर्नमेंट पंहिंजी हद ताईं बहितरीनु कमु करे रही आहे, पर इर्द गिर्द जेको गंदगी जेका असां फैलायूं था उहा गवर्नमेंट अची साफ़ न कंदी, उहा असांखे पाण खे साफ़ करणी आहे। छो त अगरि असांजे घर में बि कचिरो थींदो आहे त उहो बि असांखे पाण खे साफ़ु करिणो आहे। गली मोहल्ले में बि जेकॾहिं कचिरो थिए थो त उहो बि असांजो पंहिंजो फ़र्ज़ु आहे, छो जो असां उते रहूं था, सफ़ाई असांखे ई करणी आहे। गवर्नमेंट हिकिड़ा तव्हांखे डस्टबिन्स ॾेई छॾिया आहिनि, गार्बेज ते रखी छॾिया आहिनि उहे, त तव्हां जेको उन में कचिरो जेको विझो था तव्हां उन में विझो। मां त इहो बि ॾिसंदी आहियां त हू जेके डस्टबिन्स आहिनि गंद सां न भरियल हूंदा आहिनि, फ़र्श जेको हूंदो आहे, जेको रोड हूंदो आहे, उहो गंद सां भरियल हूंदो आहे। सो बराए महिरबानी सफ़ाई शुरू कयो, पंहिंजे घर खां ई शुरू कयो ऐं पंहिंजे आसे पासे में सफ़ाई रखो, त इनशाला ही डेंगी, ही जेके बीमारियूं आहिनि, चिकनगुनिया वग़ैरह, इहे सभु ख़तमु थी वेंदियूं। त अॼु खां ई कोशिशि कयो, पंहिंजो पाण में तब्दीली पैदा कयो ऐं पंहिंजे ॿारनि में बि इन शइ जी जेको आहे तब्दीली विझो। इनशाला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।